बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजी ख़िदमत में तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी हाज़िर थी वियो आहियां। प्रोग्राम आहे सलाम सिंध। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां, मज़े में, करार में, कुर्बाश। तव्हां छो न हुजो, छो त असीं तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कंदा आहियूं। ऐं अॼु त जुमे जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे। अॼु जेका दुआ थींदी ऐं उहा यकीनन इज्तिमा खां पोइ, जुमे जी नमाज़ खां पोइ तव्हां सभिनी जे लाइ ॾाढो सुठो समझ रहंदो। सो बहरहाल अॼु तमामु घणी कचहरी बि पाण तव्हां असां कंदासीं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। ऐं सभ खां पहिरियां जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त महिनत में अज़मत आहे। ऐं अॼु तव्हां सुबुह सुबुह सां जंहिं माहौल में निकिता आहियो, जंहिं कम जे लाइ निकिता आहियो ऐं जेको सोचे निकिता आहियो, सुठो जेकॾहिं तव्हां सोचियो आहे, तव्हांजी नीयत सुठी आहे त इंशाअल्लाह उहो कमु थी वेंदो। तव्हांजे लाइ असीं दुआ दिलि सां कयूं था। ऐं ॿियूं इलाही सारियूं ख़बरूं बि अॼु ॿुधण जे लाइ मिलनि थियूं। अॼु कराची में बि हड़ताल आहे ऐं गुजरावाला में बि अॼु दंगल थिए थो। ऐं बाक़ाइदा गुजरावाला जेको पहलवाननि जो शहरु आहे, उते अखाड़ा तयारु थी विया आहिनि ऐं हुकूमती मशीनरी बि सरगर्म थी वई आहे। ॾिसिजे त छा थो थिए, आख़िर सियासी माहौल थिए छा थो। PDM जो जलसो आहे। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त कल्ह तव्हां ॾिठो पए त असांजा जेकी धरती धणी ॾिंगी ॿेट ते विया पए ऐं उन्हनि खे जहिड़े नमूने सां रोकियो वियो, उन मां असांखे पंहिंजी अहमियत जो अंदाज़ो थियो त असां पंहिंजी धरतीअ ते केतिरा लावारिस आहियूं ऐं असां पंहिंजी धरतीअ जा पाण जेकी मालिक आहियूं उहे पाण उते पहुची नथा सघूं, उते वञी नथा सघूं। सो तमामु वॾो इज्तिमा हुयो। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि जी ख़ुशी आहे त असीं इन मामले में सभु ॿिट बणियल आहियूं, हिकु बणियल आहियूं। ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान, मुख़्तलिफ़ दानिश्वर, शाइर, अदीब, लेखक, सिंध TV न्यूज़ जी टीम बि उते हुई ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि चैनल्स जा माण्हू बि उते हुया। ऐं हिकिड़ो ॿेड़ियुनि जो हिकिड़ो वॾो काफ़िलो ॾिंगी ॿेट ॾांहुं जेको रवानो थियो पए, उहो तव्हां उहे यकीनन मंज़र सोशल मीडिया ते बि ॾिठा हूंदा। ऐं उनखां पोइ तव्हांखे परूड़ पई हूंदी, ख़बर पई हूंदी त उते छा थियो, छा वियो वापिरियो। इब्राहिम हैदरी खां जेको काफ़िलो निकितो, वरी उते ई उन्हनि ख़िताब बि कयो। ऐं बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻी त भली साम्हूं हथियार ताणियल हुया, पर असांजे सिंधियुनि जा हौसला बुलंद हुया ऐं उन्हनि जहिड़े तरीक़े सां नारेबाज़ी कई पए ऐं जहिड़े तरीक़े सां पंहिंजो मौक़ुफ़ रखियो पए, मौक़ुफ़ पेश कयो पए, उहो दीदा दिलेरी वारो हुयो, उहो मोतबरी वारो हुयो, उहो मुड़ुसु माण्हू वारो जेको मौक़ुफ़ हुयो, उन ते मूंखे ॾाढी सराही थी। बहरहाल जेकॾहिं इहो ई एको रहियो, इहा ई ॿधी रही ऐं इहा ई हिक ॿिए सां सहमत आई रही त पोइ इंशाअल्लाह हिकु ॾींहुं पाण पंहिंजा हक़ वठणु ॼाणूं था ऐं वठी रहंदासीं। सो बहरहाल मूंखे जेको लॻे थो, मुंहिंजी दिलि उमेद में आहे ऐं मां मुंहिंजो जेको ज़हन कमु करे थो उहो इहो आहे त जेकॾहिं पाण ईअं स्ट्रगल कंदा रहंदासीं त इंशाअल्लाह इहो जेको सदारती ऑर्डिनेंस आहे, जेको पाण ते हरूभरू मढ़ियो वियो आहे, पीपल्स पार्टी बि चिटो मौक़ुफ़ ॾेई छॾियो आहे त असीं हिन जा हिमायती न आहियूं। हाणे लॻे थो त इंशाअल्लाह अनक़रीब इहो सदारती ऑर्डिनेंस वापसि थींदो, पोइ असीं सुख जो साहु खणंदासीं। बहरहाल अखि पंहिंजी पटियल आहे, अखि पंहिंजी करड़ी आहे ऐं जेको बि वहे वापरे थो, सिंध जे लाइ जेकॾहिं नुक़सानकार हूंदो, सिंध जे लाइ जेकॾहिं सुठो न हूंदो त असीं उन जे लाइ मज़ाहिमत करण जे लाइ बि तयारु हूंदासीं। अॼु ख़ासि तौर ते प्रोग्राम में जेका गुफ़्तगू कंदासीं उहा म्यूज़िक जे हवाले सां बि हूंदी, डायरेक्शन जे हवाले सां बि हूंदी, पर इन खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां त मिठी शुरूआति हूंदी आहे। ऐं मिठी शुरूआति इहा आहे त कैडबरी डिलाइट जो जेको आहे चॉकलेट, उहो ॾाढो मज़ेदार आहे, यमी आहे, ज़बरदस्त आहे, टेस्टी आहे ऐं ॿार वॾे शौक़ सां हिन चॉकलेट खे खाइनि था। ऐं जेकॾहिं जेको बि खाए थो, ॿारु हुजे, वॾो हुजे, ॿुढड़ो हुजे, पोइ ॿीहर ज़रूरु फरमाइश करे थो त जेकी चॉकलेट आंदा हुई न उन ॾींहुं, उहे वठी अचिजांइ। सो उहे कहिड़ा चॉकलेट हूंदा आहिनि? उहे हूंदा आहिनि कैडबरी डिलाइट जा। कैडबरी डिलाइट वारनि जो ॾाढो सुठो स्लोगन बि आहे त दिल जीतो कैडबरी डिलाइट से, अगर चाहते हो लाइफ हो फुल ब्राइट तो खाओ कैडबरी डिलाइट। ज़िंदगी में भर दो खुशियों के रंग, जीत लो हर दिल कैडबरी डिलाइट के संग। वाह, जीत लो खुशियों के रंग, दिल जीतो कैडबरी डिलाइट के संग। ऐं कैडबरी डिलाइट जो चॉकलेट ॾाढो ज़बरदस्त ज़ाइक़ेदार आहे, 10 रुपए जो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त माना एॾो महांगो बि न आहे जो असीं परेशान थियूं त यार इहे इलाही महांगा चॉकलेट हूंदा आहिनि। सो हरूभरू पंहिंजे खीसे ते छो ॿाहिरि विझूं, पर जेकॾहिं तव्हां टेस्ट मटाइणु चाहियो था, वात जो ज़ाइक़ो तब्दील करणु चाहियो था, त पोइ कैडबरी डिलाइट जो जेको चॉकलेट आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे। असीं बि खाईंदा आहियूं ऐं असीं त वरी खाईंदा आहियूं, सलाह बि हणंदा आहियूं। तव्हांखे बि सलाह आहे, टीवी जी मार्फत खाई नथो सघिजे, पर सलाह तव्हांखे इहा था हणूं त तव्हां जेकॾहिं ॿाहिरि निकिरो था अॼु त कैडबरी डिलाइट ज़रूरु वठिजो ऐं कैडबरी डिलाइट जी चॉकलेट पंहिंजनि प्यारनि ताईं पहुचायो, पंहिंजनि प्यारनि खे तोहफ़नि तौरु ॾियो। ऐं सूखड़ी आहे, मिठी सूखड़ी आहे, भली सूखड़ी आहे, इन सां मोहबत वधंदी आहे, प्यारु वधंदो आहे। कैडबरी डिलाइट बहरहाल मार्केट में मौजूदु आहे, 10 रुपए जो हिकिड़ो रेपर आहे, हिकिड़ो साशे आहे। यकीनन तव्हां खाईंदो, आज़माईंदो, तव्हांखे उहो सुठो लॻंदो, भलो लॻंदो त तव्हां असांजी ॻाल्हि सां सहमत थींदो। अॼु जेको मौज़ूदु महिमान असांजे प्रोग्राम में आहे उन सां तव्हांजो तारुफ़ करायां, पाण ऑडियो इंजीनियर बि आहिनि
ऐं म्यूज़िक प्रोड्यूसर बि आहिनि, डायरेक्टर बि आहिनि, असिस्टेंट डायरेक्टर बि रहिया आहिनि ऐं मीडिया साइंस जो सब्जेक्ट पढ़ाईंदा आहिनि इकरा यूनिवर्सिटी में। इहे असांजा भाग भला जो सभिनी शुबनि सां वाॻियल माण्हू, लाॻापियल माण्हू हिक ई हंधि असां सां गॾु आहे ऐं उन्हनि सभिनी मौज़ूअनि ते पाण थोरी थोरी हल्की फुल्की कचहरी कंदासीं उन्हनि सां। सो उन्हनि खां सुठा कलाम बि ॿुधंदासीं। भलीकार चऊं था हफ़ीज़ुर रहमान मोती साहिब खे। सर कैसे हैं? ठीक है जी, अल्लाह का फज़ल मां सिंधी में ही ॻाल्हायां। सिंधी जी बेहतर आहे, सिंधी भी ॻाल्हायूं था, थोरी घणी उर्दू भी थी वेंदी आहे, ज़बान ते चढ़ी वेंदी आहे। बहरहाल कीअं आहियो? ठीकु आहे, अल्लाह धणी जा एहसान, वॾी महिरबानी। तव्हां ख़ुशि आहियो? ज़बरदस्त, अल्लाह साईं जो करम आहे। सभु ख़ुशि हुजनि, व्यूवर्स जेके बि ॾिसी रहिया आहिनि हिन महिल आबाद हुजनि, दुआउनि जी ज़रूरत आहे हुननि। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। लख तौर तव्हां सां गॾु साथ निभाईंदो असांजो सुहिणो मौसीक़ार सिंध जो, जंहिं ते असांखे नाज़ हूंदो आहे। पाण मोहरम नाज़ साहिब आहिनि। सो मोहरम नाज़ साहिब खे बि भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। साईं ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? मज़े में। मोहरम साईं वरी तव्हांजे मिज़ाज जो जेकॾहिं को फ़नकार गॾु अची वेंदा त पोइ उन ॾींहुं तव्हांजो चहिरो अञा ॿियो हूंदो आहे। असल में मौसीक़ी उअं ई जेको आहे रूह जी ग़िज़ा आहे ऐं वरी जॾहिं मौसीक़ी खे संवारण वारा माण्हू अचनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे दिलि जे अङण ते बाग़ बहार। तव्हां चवंदा आहियो त माना जिते सुठो वॼाए सघिजे या जिते ग्राउंड वॼाइण जो वधीक हुजे त उन वक़्तु वधीक सराही थींदी आहे। ऐं ख़बर अथव इहो बि आहे इरशाद साईं त सिंध टीवी में हिकिड़ी ख़ासियत रही आहे। जी साईं। त डिज़र्विंग पर्सन हमेशह हुननि उजागर कयो आहे उन्हनि खे। सो अॼु बि जीअं हफ़ीज़ साहिब खे हिननि मधु कयो आहे, डायरेक्टर साहिबु, त मूंखे ॾिसी करे बि ॾाढी ख़ुशी थी ॻाल्हि जी। हफ़ीज़ साहिब माशाल्लाह मीडिया साइंस जो सब्जेक्ट पढ़ायो था। ॾाढो ॾुखियो सब्जेक्ट आहे इहो त, साइंस माना सम्झ में ई न ईंदी हुई मूंखे त। सही सवलो आहे, ॾुखियो आहे, पहिरियों त इहो ॿुधायो। इहो ॾुखियो, हा ॾुखियो इन सूरत में थी सघे थो जो मतिलबु तव्हां हुनखे एज़ ए सब्जेक्ट खणो, पर हीउ सब्जेक्ट न आहे। मीडिया निकितल आहे वर्ड मीडियम मां, हे हिकिड़ो मीडियम आहे, मतिलबु हिकिड़ो एनवायरमेंट आहे जंहिंमें अचण खां पोइ माशाल्लाह तव्हांजी त मतिलबु जियो ई हिन मीडियम में पिया। त मीडिया में मां सम्झां थो मुशक़त न लॻंदी आहे, छो जो इंट्रस्टिंग कमु आहे। ऐं अॼुकल्ह त हर माण्हू पंहिंजे पॉकेट में मीडिया रखी घुमे थो, मोबाइल्स में हर माण्हू चाहे थो। टिकटॉक वग़ैरह ॾिसो था, मतिलबु जेके बि इहे सोशल मीडिया ते एप्स आहिनि, माण्हुनि खे मतिलबु एक्सपोजर मिली वियो। मतिलबु एतिरी हर माण्हू में टिकटॉक ते त एॾो माण्हू जेको आहे सो पाण खे विंदराए रहिया हुआ जो नेठ बंदि करायो वञे। जेका शइ घणी वधी वञे वरी बंदि बि थींदी अथव। हा ख़ैर रीज़न्स आहिनि पंहिंजा पंहिंजा। मतिलबु चई सघिजे थो त जेको चाकू आहे उन सां तव्हां गिदरो बि कटे सघो था, कंहिंखे मारे बि सघो था। मतिलबु उनजा फ़ाइदा जेके आहिनि, जी मतिलबु त फ़ाइदा जेके आहिनि उन शइ जा, उन्हनि मां जेकॾहिं असां प्लस पॉइंट्स जेके आहिनि उहे खणंदा हलूं, नेगेटिव शयूं कढंदा हलूं, त मां सम्झां थो हर शइ ठीकु आहे। सही बहरहाल मां अञा ताईं टिकटॉक अकाउंट न ठाहियो। चङो त न ठाहियो, इन त फॉलोअर वधियल हुजनि हा ऐं बंदि थी वञे त पोइ वॾो ॾुख थियो आहे यार। मां मिलियंस में हा, ऐं वरी पोइ ख़बर पई दोस्तो हिकिड़ो चकर जीरो, पर मां ॿुधो वरी स्टार्ट थिए थो न। उहो त ज़ाहिर आहे दिलि खे तसली थी मिली। यूट्यूब पाण वटि बंदि थियो वरी स्टार्ट, उहा बाद जी ॻाल्हि आहे। पर हाली दिल्ली सदमो रसे थो, पर जुगाड़ बि ज़िंदाबाद आहे। माण्हू परेशान आहिनि सही, इलाही माण्हू। सो मीडिया साइंस जो छा स्कोप वग़ैरह आहे? शागिर्द पढ़नि था? स्कोप आहे। स्कोप जे जेकॾहिं मां स्कोप जे लाइ ॻाल्हायां त मां स्टूडेंट्स खे बि इहो ई चवंदो आहियां, द मोस्ट कंज़्यूमिंग प्रोडक्ट इज़ मीडिया। अच्छा, खाइण पीअण जी शयुनि खां बि वधीक कंज़म्पशन जेकी आहे हिन प्रोडक्ट जी आहे। मतिलबु हीअ प्रोडक्ट हूंदी आहे, ऑडियो हूंदो आहे, वीडियो हूंदो आहे, मिक्स मिलाए करे मीडिया ठहंदो आहे। सही। त मतिलबु मोस्ट कंज़्यूमिंग मां कीअं चवंदो आहियां त माण्हू जेॾी महिल निंड मां उथंदो आहे पाणी बि न पीअंदो आहे, मोबाइल में हथु हणंदो आहे, पंहिंजो अपडेट चेक कंदो आहे, अॻु में ही कंज़्यूम कंदो आहे। ही छा आहे? ही बिज़नेस आहे, ही मतिलबु मीडिया आहे। मतिलबु मीडिया मार्केट में अचे थो, ठहे थो, उन मां मतिलबु मीडिया जो स्कोप एतिरो आहे जो मां ईअं ई चवंदो आहियां त तव्हांजी ग्रोसरीज़ खां वधीक हिन जी सेल ऐं बिज़नेस आहे। इन जो हिकिड़ो वॾो फ़ाइदो इहो पियो आहे त पाण जंहिं वक़्तु बि को वाक़ियो थिए थो, का न वणंदड़ ॻाल्हि थिए थी, फिलफोर रिकॉर्ड कयूं था ऐं उहो ॿियनि ताईं पहुचनि था। इहे त थियूं कराए थियूं इन हवाले सां ॻाल्हियूं, पर छा हिनखे पाण बिज़नेस तौर बि इस्तेमालु करे सघूं था। पाण घर वेठे आसानीअ सां नाणो बि कमाए सघूं था। कुझु राय ॾियो पंहिंजा, नौजवान ॾिसनि था पिया जेकी बेरोज़गार लॻा पिया आहिनि, मोबाइल ते रुॻो फेसबुक था ॾिसनि, उहे अॻिते छा था करे सघनि? हिते साईं हाणे बल्कि मां त नौजवाननि में असांजे वॾो टैलेंट आहे, बेइंतहा टैलेंट आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां चवंदुमि त इहा बिल्कुलु इन भुल में न रहिजो।
त हिकिड़ो सिंध जे कंहिं शहर में रहण वारो ॿार जेको हींअर 8हीं 9हीं में पढ़े थो, उहो कंहिं अमेरिकन ॿार खां हुनजो मेंटल लेवल कंहिं ॻाल्हि में घटि हूंदो। दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे इन जे करे, कम्युनिकेशन जे करे, सोशल मीडिया जे करे। उहे सभु शयूं नंढनि नंढनि ॿारनि खे बि ख़बर आहे। उहो यूट्यूब ते वञो तव्हां, हर शइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, तव्हांखे हर शइ अवेलेबल आहे। एडिटिंग कीअं थींदी आहे, शूट कीअं थींदो आहे। माण्हू इहे मोबाइल फ़ोननि सां इहे ॿार नंढा नंढा ॿार इलाही वॾा कमु कनि। सही सही, माना कंहिं मिस्त्री वटि वञी करे वेही करे सिखण जी ज़रूरत बि घटि पइजी वई आहे। हा, तव्हां वटि आहे न साईं, गूगल आहे न, तव्हां वटि पॉकेट में पियो आहे दुनिया जी हर इंफॉर्मेशन। नेगेटिव वठो त उहा बि दुनिया जी हर इंफॉर्मेशन, मरीख़ ते कीअं लैंड कबो उनजी बि इंफॉर्मेशन। त मां उन्हनि ॾिसां पियो त अॻे ईअं हूंदो हुयो, हाणे बि आहे त कंहिं शागिर्द खे या छोकिरे खे स्कूल टाइम खां पोइ कंहिं दर्जीअ वटि छॾे ॾिबो त बसि सिखंदो हुनुर अथसि। पर हाणे उहे बि सॼियूं शयूं वीडियो मार्फत ते यूट्यूब ते पियूं आहिनि। तव्हांखे वॻो कीअं सिबणो आहे, छा करिणो आहे, कटिंग कीअं थींदी, सभु कुझु। मूं चयो त यार हीअ त वॾो कमाल थी वियो आहे, घर वेठे जेकॾहिं सभु कुझु। पर मां हिते इरशाद भाई हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि, हफ़ीज़ भाई माशाल्लाह मुंहिंजी हिन सां डिस्कस रहंदी आहे। डेफिनेटली असांजो उहो बि आहे हिकिड़ो रूहानी सिलसिलो हफ़ीज़ भाई सां। ॾिसो प्रैक्टिकली हफ़ीज़ भाई इन शइ जी ज़रूरत ज़रूरु हूंदी आहे, हिकिड़े सरपरस्ती जी ज़रूरत हूंदी आहे, जंहिंजे करे मीडिया साइंस जो हिकिड़ो वॾो सब्जेक्ट उनखे बाक़ाइदे हिकिड़ो डिज़ाइन कयो वियो आहे ऐं पढ़ायो पियो वञे यूनिवर्सिटीज़ जे अंदरि। असां वटि त म्यूज़िक कंपलसरी न आहे, न त प्राइमरी खां, ॿाहिरि मुल्कनि में प्राइमरी खां वठी इहे। इहा तव्हांजी ॻाल्हि उस्ताद कंहिं हद ताईं ठीकु बि आहे, पर किन जो जेको ज़हन आहे उहो इलाही एतिरो त ज़बरदस्त हूंदो आहे जो उहे पिक करण जो जेको माइंड आहे उन्हनि वधीक हूंदो आहे। कॾहिं कॾहिं पाण वटि अहिड़ा फनकार बि ईंदा आहिनि, मिसाल तौरु तव्हां ॾिठो हूंदो या ॿुधो हूंदो, उहे चवंदा आहिनि साईं उस्ताद कोई बि कोन्हे, बसि ईअं ॿुधंदा आहियूं मेहदी हसन साहिब खे, बसि इन जे करे असांखे ॾाढो सुठो सुरीलो ॻाइनि था। देखिए हफीज़ भाई बात ये है ना कि देखिए जब बंदा ये तो ठीक है, हीरे को तराशने के बाद जो है ना बहुत बड़ा डिस्प्ले मिलता है। आपको सरपरस्ती मिल जाए तो ये बहुत बड़ी बात है। तराशण खां पोइ साहब जॾहिं तराशजी वेंदो आहे न, उहो मार्केट जे वॾे वॾे मॉल्स जे वॾे वॾे महांगे डिस्प्ले ते उनजी हिकिड़ी क़ीमत लॻंदी आहे। सही सही सही। ऐं ॿियो वरी इहो आहे, मां पंहिंजी ज़िंदगी में प्रैक्टिकली जेतिरो बि हफ़ीज़ भाई इहो ॾिठो आहे त जेके माण्हू सिखियल पढ़ियल आहिनि उन्हनि जी ॻाइण जी या म्यूज़िक जी लाइफ वॾी हूंदी आहे। अच्छा अच्छा, हा सही। यानी हू पंहिंजी ज़िंदगी में हलंदा रहंदा आहिनि। ऐं जेके माण्हू न आहिनि सिखियल, यकीन कयो, छो जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे ताक़त खे भई कीअं यूटिलाइज़ करिणो आहे। माण्हू खे उनजो पैरामीटर ख़बर हूंदो त उहो उन उन सेंस में यूटिलाइज़ कंदो, पर जेके ख़बर न आहे पैरामीटर जी त उहो माण्हू साहब यानी वक़्त खां अॻु में पंहिंजी ताक़त माना ईअं खणी चऊं सोनी सिंधीअ में त जेकॾहिं ड्राइवर आहे गाॾी त हलाए थो पर ट्रैफिक जे कानूननि जी ख़बर हाणे वाह जी बिल्कुलु ॻाल्हि गाॾी त हले थी रोड ते, पर हाणे किथे सिग्नल आहे, किथे बीहणो आहे, किथे यूटर्न आहे, हिन निशान जो मतिलबु छा आहे त उहा हुनजी ख़बर न आहे। लैंग्वेज सिखणी थी पए, लैंग्वेज सिखणी थी पए। हिकिड़ा सिखियल ॿिया पढ़ियल, ॿई सिफ़तूं आहिनि हिन में, सिखियल ऐं पढ़ियल। असांजो प्रोड्यूसर आहे, डायरेक्टर थी रिटायर थियो मुंहिंजो उस्ताद मुख़्तियार मलिक साहिब, उहो म्यूज़िक ॼाणू आहे, मुख़्तियार साहिब साईं, हुनखे ख़बर आहे, पढ़ियल आहे उहो मौसीक़ी, पर हाणे उहो ज़ाहिर आहे त कीबोर्ड वग़ैरह वॼाए न सघंदो, पर ख़बर अथसि त हीअ सभु कुझु छा आहे, छो त म्यूज़िक जो प्रोड्यूसर साईं। म्यूज़िक प्रोड्यूसर या असांजा जेके बि पीटीवी हुजे, मतिलबु इलाही माण्हू अहिड़ा आहिनि। बिल्कुलु साईं अमजद शाह साहिब पीटीवी, अमजद शाह साहिब ॾिसो, उन अमजद साहिब वटि मुंहिंजो हर मुल्क पीटीवी ते मुलाक़ात थी। सो उन्हनि जे ऑफिस में जॾहिं मां वियुसि मां ॾिठो त उनजे यानी पंहिंजो सोफ़े ते साम्हूं टेबल ते ढोलक बि पई, हारमोनियम बि पियो। बेटा थी चाहियां मां थी मूंखे मरम से हाणे भला हेॾे अचो, त मूंखे ॾाढो मज़ो आयो। ॼाणू माण्हू आहिनि। सही सही सही, माना हुन जंहिं पोज़ीशन में आहे, जंहिं उहिदे ते आहे, उनखां पोइ बि पंहिंजे फन सां हिकिड़ो हुनजी मोहबत आहे ऐं महफ़िल खे मचाए छॾींदो आहे। अच्छा, तव्हां जेका ॻाल्हि कई टैलेंट जी, हफ़ीज़ भाई सां डिस्कस रहंदी आहे, जा स्टूडेंट्स जेके हिन सां मिलंदा रहंदा आहिनि, या वरी मां बि हुननि जी जेको आहे सो जेका बि प्रोग्रेस ॾिसंदो आहे त असां पाण में डिस्कस कंदा आहियूं त यार ये बच्चे कितना जो है ना कितना ब्राइट माइंड है, ये कितना चीज़ों को समझते हैं जिनको हमें करने में हफीज़ भाई टाइम लगा, यानी एक स्ट्रगल करनी पड़ी। यकीन नई जनरेशन जेकी आहे इहा असां खां इंटेलिजेंट आहे, जेकी हींअर असां मां कॾहिं कॾहिं दोस्तनि में वेंदो आहियां, चवंदो आहियां बाबा का बि शइ नई अचे थी, नई गाॾी अचे थी, नई मोबाइल अचे थी, त उन में कुझु एप्लीकेशन्स वाधू हूंदियूं आहिनि, वधारा हूंदा आहिनि, सुठी सहूलियत। बिल्कुलु ईअं ई नवां जेके ॿार अचनि था, नवां जेके मॉडल अचनि था, बिल्कुलु उन्हनि में वधीक शयूं आहिनि, पिक करण जूं ज़हनी सलाहियतूं वधीक आहिनि, सो हिकिड़ो चेंज थींदो रहे थो।
माशाल्लाह। पर इहो तव्हां ऑडियो इंजीनियर बि आहियो ऐं हिकिड़ी तव्हां ॻाल्हि पे ॿुधाई त उस्ताद अब्दुल गफूर जो हिकिड़ो ऑडियो एल्बम बि तव्हां कयो 2010 में अलाए 2000 हा साईं, इहो मूंखे फ़ख़ुरु आहे त असांजे माना सिंधी मीडिया में पहिरियों एल्बम हुयो इहो जेको डिजिटल रिकॉर्डिंग हुई 16 बिट ते जेकी मतिलबु CD रिकॉर्डिंग अच्छा मास्टर्स। हिकिड़ो दौरु हूंदो हुओसीं। हिकिड़ी ॻाल्हि इन जेको थोरी देरि अॻु में टॉपिक डिस्कस थी वियो, वाक़ई मैरम भाई बि चयो त इहो ॼाण हुजणु ज़रूरी आहे। हा ज़रूरी आहे। हाणे हिकिड़ो दौरु हुयो त मतिलबु जे दौर में 2000 में इहो एल्बम आयो त उन दौर में तव्हांजो जेको मास्टर तव्हां ठाहियो था उहो ईंदो हुयो कैसेट्स ते कॉपी थींदो हुयो। सही सही। इन ते पाण तफ़सीली कचहरी कयूं था पर नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे, पोइ वरी हिन ते डिस्कस कयूं था। चांहि बि पियूं था हिन बहाने सां, छो त जेकॾहिं टई ॻाल्हाईंदासीं त पोइ चांहि वेंदी ठरी। नंढड़ी साई वठूं था। नाज़रीन, तव्हां केॾां हुन जो असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी साईं, मुंहिंजा भली कार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं असांजी कचहरी हले पई म्यूज़िक जे हवाले सां, ख़ासि तौर ते जेके नौजवान म्यूज़िक सिखणु चाहिनि था या दिलचस्पी रखनि था, को आवाज़ु तव्हांजो सुठो आहे, कोई तव्हांखे ॿुधाईंदो आहे त तव्हांजो लहजो ऐं तव्हांजो सुर ॾाढो सुहिणो आहे, त पोइ तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कयो ऐं इन हवाले सां थोरी असांखे ॼाण पाण बि ॾियो ऐं ॼाण वठो बि सही ऐं आवाज़ु पंहिंजो ॿुधायो। ॻाल्हि पूरी कयो त पोइ अॻिते वधूं भला। हा मां इहो चवणु पियो चाहियां त अॼुकल्ह मीडिया जी हीअ पोज़ीशन थी वई आहे, जेका शइ घर में बि ठाहे खणी अचो कंप्यूटर्स ते, तव्हां उनखे हर कोई एक्सेप्ट करे थो। ख़बर न पवंदी आहे त हीअ वाक़ई इंडस्ट्री स्टैंडर्ड ते अचे थो इहो मास्टर या नथो अचे, हर शइ हले थी। पर हू दौरु हुयो उन में जेॾीमहिल कैसेट ते कॉपी थींदो हुयो मीडियम, त उन में हू तव्हां वापसि करे छॾींदा, चवंदा इहे रिजेक्ट, हे सही ऑडियो न आहे ठहियलु, मास्टर सही न आहे थियलु, उन में पीक लेवल्स उहे न ईंदा हुया, मतिलबु तॾहिं ख़बर पइजी वेंदी हुई। फैक्ट्री वारा वापसि हा त मतिलबु उहा ई ॻाल्हि त तॾहिं हिकिड़ो इंडस्ट्री स्टैंडर्ड ते हले पियो सभु कुझु। पर अॼुकल्ह आम मतिलबु ॿार बि घरनि में ठाहिनि था म्यूज़िक वग़ैरह, कनि था कंप्यूटर से, ऐं हर शइ अवेलेबल आहे। हा हाणे त वरी सवलाई बि थी वई आहे। हा इंस्टेंट थी वियो सभु। सही। भला हाणे असांखे छा ॿुधाईंदव अलाह जे ॾिने मां? बिल्कुलु ज़रूरु ज़रूरु मैरम भाई। हा बिल्कुलु। अच्छा इनफैक्ट असां कंहिं सिंगिंग जी का तयारी वग़ैरह न आहे, जीअं लाइव जेके ॿुधनि पिया त हा थोरी घणी कमी पेशी प्लीज़ इग्नोर कजो। सही जो हा इंशाल्लाह भलो ई थींदो, सुठो ई ॿुधाईंदासीं सभिनी खे। माइक आहे तव्हांखे? जी मूं वटि। Usayoni, Usayoni, चैन एक पल नहीं, चैन एक पल नहीं, और कोई हल नहीं। Usayoni, Usayoni, चैन एक पल नहीं, चैन एक पल नहीं, और कोई हल नहीं। उसयोनी, उसयोनी,
बशर की बिसा, क्या बशर की बिसा, आज है कल नहीं, चैन एक पल नहीं, चैन एक पल नहीं, और कोई हल नहीं। ओ सयोनी, ओ सयोनी, ओ सयोनी, ओ सयोनी। थैंक यू मैडम। चैन एक पल नहीं सही होनी। वाह वाह। छा कंपोजिशन वगैरह पाण कई तो या कंहिंजो ॻायल आहे पहिरियों? सही है, जुनून जो गानो है, जुनून बैंड जो तो माशाल्लाह जनरेशन नेक्स्ट आयो ॿुधल सही न वरी कॾहिं कॾहिं के कला अहिड़ा हूंदा आहिनि जोकी ॿुधण सां लॻंदो ईअं आहे त ॼणो पहिरियों फर्स्ट टाइम ॿुधूं था ऐं ॾाढी कंपोजिशन पर लॻंदो आहे ॿुधल ॿुधल मतिलबु सुठी कंपोजिशन जी सुञाण हूंदी आहे। पहिरियों दफ़ो बि ॿुधो त लॻंदो आहे त ॼण ॿुधल ॿुधल। सही पर हाणे जुनून रॉक बैंड वॾो मतिलबु पाकिस्तान जो नालो कयो सूफ़ी बैंड। सही सही जी वरी कॾहिं कॾहिं वरी ख़बर अथव केरु का पसंदि जी शइ हूंदी आहे न, ॻाइण वारो जीअं ॻाईंदो आहे त लॻंदो आहे यार हीअ शायदि पंहिंजी कंपोजिशन आहे। वरी कॾहिं कॾहिं वरी म्यूज़िक जा ॼाणू वेठा हूंदा आहिनि त पोइ त सफ़ा 100% यकीन हूंदो आहे पाण ई ठाहियो हूंदा। अच्छा भला कंहिं ज़माने में कैसेट ते लिखियलु हूंदो हुयो त 32 ट्रैक डिजिटल रिकॉर्डिंग, इहे 32 ट्रैक त हिकिड़ो ई जेको ठहंदो आहे, छा आहे इहो प्रोसेस? तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि पुछी वरिती मुंहिंजे सब्जेक्ट जी। मतिलबु मल्टी ट्रैक मतिलबु हिक खां वधीक ट्रैक्स में, मिसाल जे तौर ते रिदम आहे, ड्रम हिकिड़े ट्रैक में रिकॉर्ड थी विया, कीबोर्ड पियानो ॿिए ट्रैक में, बेस गिटार ॿिए ट्रैक में, हर इंस्ट्रूमेंट जो अलॻि अलॻि ट्रैक, पोइ वोकल जेको आहे हुनजो अलॻि ट्रैक। अच्छा हिन जो रीज़न छा आहे छो अलॻि अलॻि रखबा आहिनि त इन्हनि खे बाद में असां मैनिपुलेट करे सघूं, कंहिं जो लेवल घटि करणु चाहियूं, कंहिं ट्रैक खे वधाइणु चाहियूं, या को मिस्टेक थी वेंदी आहे। ॾाढी सुठो सवाल कयो तव्हां। हिकिड़ो दौरु हुयो साईं मतिलबु मिड 70s जे दौर में इंडियन फिल्म इंडस्ट्री या असांजी पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री में 150-200 वॼाइण वारा हिकु टाइम ते ई प्ले कंदा हुया। उहो मल्टी ट्रैक रिकॉर्डिंग न हुई तॾहिं टेक्नोलॉजी। इन में छा थींदो हुयो, रीटेक जी गुंजाइश न हूंदी, कंहिं हिकिड़े म्यूज़िशियन मिस्टेक कई वरी शुरू खां वठी सभु वॼाइनि। हाणे मल्टी ट्रैक में छा आहे, जीअं कोक स्टूडियो में लाइव प्ले थियो जेकॾहिं मिसाल जे तौर ते कंहिं म्यूज़िशियन खां मिस्टेक थी पए एडिटिंग में उन ते वरी रीटेक करे उहो पैच जेको आहे असां रिप्लेस करे वठंदा। मतिलबु हर शइ असांजे इन कंट्रोल आहे। उन दौर में जीअं लता जी जा गाना आहिनि जेके बि तक़रीबन मतिलबु 70s जे दौर जा, उहे सभु मतिलबु स्टेरियो ट्रैक में रिकॉर्ड थींदा हुया। उन में मुश्किल ईंदी हुई पर उनजी क्वालिटी पंहिंजी हूंदी हुई, छो जो सभु म्यूज़िशियंस जेके जेॾी महिल प्ले कनि था, हाणे लाइव मैरम भाई मूंसां प्ले करे थो त मुंहिंजी फीलिंग डिफरेंट आहे। जेकॾहिं मां सीक्वेंस थियल ट्रैक सां ॻाईंदमि त उहा फीलिंग नथी ठहे, लाइव थियण जी हिकिड़ी। अच्छा उन में वरी ख़बर हिकिड़ो बाइंड ठही वेंदो आहे। हाणे तव्हां पाण माशाल्लाह एल्बम्स कयो पिया रिकॉर्डिंग में, न ख़बर उन में छा हूंदो आहे, उन में माण्हू ॾिसो न साइकोलॉजी हिकिड़ो हूंदो आहे माण्हू सां। हाणे ट्रिक आहे, अगरि किथे ग़लती थी वञे त वरी कंदुसि रीटेक आहे। लाइव में इन शइ जी गुंजाइश कान्हे का। हिते त तीर कमान मां निकिरी वियो न, जहिड़ो हाल आहे इहो ई अथव। उहो वरी हलाइण वारे जेको आहे सो डिपेंड थो करे हुन कहिड़े सेंस में हलाए। सही। अच्छा ॿी वजह अब्बा जीअं तव्हां सवेल सोनी सिंधी में इहो सिखण वारे मामले खे बिल्कुलु ॾाढो सिधो करे पेश कयो। अहिड़े नमूने सां जीअं तव्हां 32 ट्रैक्स डिजिटल ट्रैक्स या मल्टी ट्रैक्स या अॻु में रिकॉर्डिंग में, इहा साॻी ॻाल्हि उन में ई आहे, सहूलियत आहे। अच्छा सहूलियत इहा आहे जो ॿीहर करे सघांसि थो। वरी अच्छा हुन में इहा सहूलियत हूंदी त उहे लूप्स या उहे इंस्ट्रूमेंट जेके वॼायल आहिनि उहे ॿिए में वॼाए सघजनि था।
या किथे बि कम जी पीसेस कम अची सघनि था। जी जी बिल्कुल ॿी का रिकॉर्डिंग हुजे त हुन में उहे कम अची सघनि था। हाँ कम जी शयूं उन मां कढी तव्हां ॿी जाइ ते यूज़ माना ॿीहर वरी मूसीकारनि खे रूबरू तकलीफ़ ॾियण जी ज़रूरत न आहे। जेके मूसीकारनि राग musician साॻियो खे- आहे या जेको वरी ज़्यादती आहे म्यूज़िशियंस सां इनफैक्ट। हिकिड़ी मां ॿियो अर्ज़ु कयां त ही जेके बि सॉफ्टवेयर आहिनि न जिन ते असां कमु कयूं पिया, असां वटि वरी गुरबत जो बि फुक़दान आहे रिशाद साईं। असां वटि माली हालात आर्टिस्टनि जा बि एतिरा न हूंदा आहिनि, जेके वीचारा स्पेशली नवां अचनि था या नौजवान जेके सिखनि पिया या जेके कनि पिया। बेसिकली सॉफ्टवेयर जो हुजणु या ही कीबोर्ड में जेकी छॾे, हाणे हींअर बि मां हिन में एट द टाइम 16 ट्रैक वॼनि पिया। अच्छा अच्छा हिन में गिटार बि अचे पियो, बेस गिटार बि अचे पियो, ऐं परकशन बि अचे पियो, रिदम बि अचे पियो, यानी घणी 16 ट्रैक एट द टाइम। हुन खां अलावा जेको मां लीड पार्ट प्ले कयां थो छा त ही इन करे हूंदा आहिनि त तव्हां हिन ते सीक्वेंस कयो, उन जे मथां ओरिजिनल इंस्ट्रूमेंट्स जी डबिंग करायो, डबिंग करे सघो, उन लाइ हूंदो आहे सही। पर असांजी मजबूरी आहे या वरी कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं आरपीजोस वग़ैरह असां यूज़ कंदा आहियूं हफ़ीज़ भाई, उहे जेके यूज़ कंदा आहियूं असां उन्हनि जो डेफिनेटली हिकिड़ो हूंदो आहे। पर जेके मैनुअल इंस्ट्रूमेंट्स आहिनि उन जी डबिंग जे लाइ ही हिकिड़ी सहूलियत आहे। पर हाणे मजबूरी जे तहत असां वरी इन्हनि खे यूज़ था कयूं। हाणे सॼो कुझु कंप्यूटर खां वरितो थो वञे। पहिरियां त इहे वरी कोर्स ॾियण जे लाइ अलॻि सां वेठा हूंदा हुया। मूंखे यादि आहे त अंबर महक ऐं ॿ टे ॿियूं फनकाराऊं ॿुधोसीं ऐं ॾिठोसीं त शमन अली मीराली या ॿियनि एल्बम्स में रुगो कोर्स जे लाइ कॾहिं कॾहिं जी कम अची वेंदियूं हुयूं। सो हाणे त वरी सभु कुझु उते ई कंप्यूटर में आहे। त बाबा छा जो इफेक्ट खपे, बाबा मौसम जो इफेक्ट खपे, बरसाति जो खपे, सभु कुझु हिन में मौजूदु आहे। सहूलियत सां। हा पहिरियों त करिणो पवंदो हुयो। अच्छा पहिरियां इंतज़ार बि करिणो पवंदो म्यूज़िशियन्स जो। हाणे वरी हर जेके बि यानी जेके सेंसिबल म्यूज़िशियन आहिनि, हाणे असां मां कमु कराईंदो आहियां, मतलब फ्लूट कराइणो हूंदो आहे न, साईं हमरा लाइ किथे वेठो आहे, फ़ोन ते राब्तो थियो, हा मोरम भैया ठीकु है भाई भेज दे, मां चवंदा जेको आहे सो रफ ट्रैक मोकिले छॾियो। उन रफ ट्रैक में जेको आहे सो व्हाट्सएप ते थिए थो कमु सॼो माना बाबू हुनखे मोकिले छॾियो। व्हाट्सएप ते डमी मोकिलींदा आहियूं, बाक़ी हू न त वेब फाइल में जेको आहे मेल जे ज़रिए घुराईंदा आहियूं। पोइ मां हुनखे मोकिले छॾींदो आहियां पंहिंजे घर में। उते उन वटि माइक लॻी पई आहे, पंहिंजो इंटरफेस लॻो पियो आहे भाई, उन उते फ्लूट डब करे मोकिले छॾियो हूंदा। सही 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 सही। यानी साल थी हाणे अहिड़ा माण्हू अॼु कमु त कयूं था, पर साल थी हाणे मुलाक़ात कोन थी थिए। सही 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 कमु थिए थो, सहूलियतूं आहिनि, कोई शक न आहे। सही सही। पर जेका रिकॉर्डिंग स्टूडियो में थिए थी या ओरिजिनल जेका स्टूडियो वारी सुठी माइक आहे, उन जो रिज़ल्ट पंहिंजो आहे। घर जी रिकॉर्डिंग बि आहे, फ़र्क़ु साफ़ ज़ाहिर आहे। जॾहिं उहो जॾहिं मार्केट में अचे थो त उनजी ख़बर पइजी थी वञे त हीअ कहिड़ी लेवल जो कमु थियल आहे। घर में मुराद इहा होम स्टूडियो। हा घर में मुराद होम स्टूडियो। उन में शायदि उते माहौल ओड़ो न आहे न स्टूडियो वारो। जेकी स्टूडियोज़ में जेकी शयूं रियलिस्टिक एनवायरनमेंट हूंदो आहे, काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि। मतिलबु यकीनन तव्हां सही ॻाल्हि कई। मतिलबु उहो इंडस्ट्री स्टैंडर्ड तक उहा क्वालिटी न ठहंदी आहे। ऐं उहे जेके घर में वेही करे हर पखो बंदि कयूं था, मथां आवाज़ अचे, हीउ दरवाज़ो बंदि कयूं, वरी मोटरसाइकिल वारो वियो आहे, इहे शयूं साउंड ट्रीटमेंट न हूंदी ज़ाहिरी ॻाल्हि। साउंड ट्रीटमेंट जो जेको माहौल आहे उहो स्टूडियो में जेको जुड़े थो उहो ओॾे न जुड़ी सघंदो, पर उहो मज़ो नथो थिए। तव्हां भला को एल्बम कयो आहे या तयारियुनि में आहियो? हा एल्बम वग़ैरह मतिलबु मां यानी बिहाइंड द सीन कमु कंदो रहियो आहियां। बाक़ी पंहिंजो अञा कुझु बि न आहे कयो। सही। बसि ख़्वाब ई ॾिसंदा रहियासीं ऐं मुंहिंजे ख़्याल सां ख़्वाब ई काफ़ी हूंदो आहे। अच्छा मूंखे इहा ॻाल्हि ॿुधायो, जेकी म्यूज़िक सां थोरो घणो लॻाव आहे या जिन खे चाह आहे या जेको थोरो घणो सम्झे थो, उहो भला पाण लेज़ी पाण छो हूंदो आहे? जॾहिं ख़बर पए सभु कुझु करे सघे थो त उहो त रोज़ एल्बम करे न यार। मां सोचींदो आहियां रोज़ ट्रैक करे, जॾहिं हर शइ हुनखे अचे बि थी, पोइ पाण सुस्तु हूंदो आहे, ॿियनि जी रिकॉर्डिंग कंदो, ॿियनि खे अॻिते आणींदो, पाण माना कुझु बि न कंदो। बिल्कुलु छा रीज़न आहे? ईअं ई आहे। मतिलबु ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चई सघिजे थो त जेकी सेटिस्फेक्शन आहे न तव्हांखे बीहारे थी छॾे। अच्छा पोइ माण्हू हूंदो बि सेटिस्फेक्शन जे कढ ई आहे। जंहिंखे मिली थी वञे त उहो स्टे थो करे छॾे, उते ई होल्ड थो करे छॾे। मरग में आउं चवंदो आहियां तोखे बाबा स्टूडियो में आहे, तोखे ॼाणू पिया ऐं राग जो ऐं म्यूज़िक जी सॼी ख़बर आहे, आवाज़ तुंहिंजो सुठो आहे। उस्ताद मोरम जो त डेली माना हिकु नओं कलाम अचे न डिजिटल रिकॉर्डिंग में, पर न साल में कोई हिकिड़ो अलाए छा चकर आई। मां इहो ॿुधायो त मां वाक़ई कॾहिं कॾहिं पाण सोचींदो आहियां त मां ही वन मैन शो जी बि महिनत पंहिंजे हिसाब सां वॾी कई आहे, ॾाढी कई आहे। हाणे अचे घटि थी उहा पंज जॻह ते ॻाल्हि आहे, तव्हां यकीन कयो इन करे कई त मां पंहिंजो पाण खे सपोर्ट करे सघां सिंगिंग में न। अच्छा पोइ मूंखे जॾहिं कंहिं ॿिए चयो त गानो ठाहे ॾे, मां हुनखे गानो ठाहे नथो, पैसा ॾिना, पोइ उन मां हिकिड़ो
सोर्स ऑफ इनकम जो वारो सिस्टम शुरू थियो न माना तव्हां चओ था हाणे कि मुफ़्त पाण में खे पंहिंजो ट्रैक ठाहिण मुफ़्त में पवंदो पैसा केरु ॾींदो केरु पैदा केरु ॾे न पर तव्हांजो हिन में को ख़र्चु त न आहे हिन में को फ्यूल त हिन में नथो पवे सर न को जनरेटर त कोन थो हले या हिन जो तव्हांखे को टैक्स ॾियणो थो पवे माना सभु कुझु फ्री अच्छा त अथव मां वरी हफ़ीज़ भाई खे ॾिसंदो न हफ़ीज़ भाई जी निस्बत मां यानी काफ़ी एक्टिव आहियां पंहिंजे गाने ठाहिण में हफ़ीज़ भाई यानी ऑडियो नो डाउट हिन जो स्टूडियो वर्क जेको आहे मूंखे मां हक़ीक़त ॿुधायां थो सिंधी मीडिया में या सिंधी माण्हुनि में अगरि एक्सपायरेशन अगरि मूंखां पुछंदो तव्हां वीडियो या ऑडियो जी स्पेशल स्टोरी उहा तव्हां कंहिंखां आहियो सिंधी माण्हुनि में हूं घणा कमु करण वारा उहा हफ़ीज़ भाई आहे सही सही भाई मां ऑनर आहे मुंहिंजे लाइ सो अञा कचहरी कयूं था हाफ़िज़ भाई मस हथ आयो आहे असांखे नंढड़ी साई वठूं पहिरियां मोटी था अचूं नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे नाज़रीन वञो तव्हां बि केॾा ई न असां सां गॾु रहिजो अॼु ॾाढो सुठो प्रोग्राम आहे म्यूज़िक जे हवाले सां पाण गुफ़्तगू कयूं पिया कलाम बि तव्हांखे सुठा ॿुधाइण जी कोशिशि कयूं था सो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी नाज़रीन सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं अॼु जूं जेकी ख़बरूं आहिनि कल्ह मुल्क में पाण वटि छा वियो वापिरियो सभु कुझु लिखियलु आहे रोज़ानी जीजल अख़बार में जेका कराची दरबार सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे अॼु आहे जुमे जो ॾींहुं 16 अक्टूबर 2020 बमुताबिक़ 28 सफ़र मुज़फ़र सिफ़ा 8 हिन अख़बार जी क़ीमत 20 रुपया आहे ऐं जेका लीड ख़बर आहे उहा कल्हो की जेका आहे असां सिंध जी जेका रैली आहे या सिंध जी जेका मज़ाहिमत आहे सिंध पंहिंजे हक़नि जे लाइ जेको जाखोड़ियो आहे उन हवाले सां ख़बर लॻल आहे त ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ु धरती धड़नि जे समुंड में होड़ा रैली ऑर्डिनेंस वापसि वठण ताईं जिदोजहद जारी रखण जो ऐलान ऐं सिंध सरकार पारां हिकु भेरो ॿीहर ॿेटनि वारे मामले ते वफ़ाक़ सां ॻाल्हियुनि खां इनकार ऐं PDM खे गुजरांवाला जे जिनाह स्टेडियम में जलसो करण जी इजाज़त मिली वई ऐं शेख रशीद चवे थो त भली जलसा कया वञनि पर इदारनि ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदड़नि जी ज़बान कढी छॾींदासीं ऐं मुल्क में कोरोना केस वधणु लॻा पंजाब जा 2 वज़ीर बि शिकार ऐं तव्हांखे ख़बर आहे त कल्ह राशिद रब्बानी साहिबु लाॾाणो करे वियो पीपल्स पार्टी तरफ़ां 3 ॾींहं सोग जो ऐलान वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार राशिद रब्बानी कोरोना सबबु ख़ानगी अस्पताल में वेंटिलेटर ते हुयो ऐं इन खां सवाइ अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारीअ जा जाली अकाउंट्स केस में गिरफ़्तारी वारंट बि जारी थी विया आहिनि ऐं कुझु जेकी पीपल्स पार्टीअ जा हल्का आहिनि उहे चवनि था त जेको 18 अक्टूबर ते जेको जलसो आहे पीपल्स पार्टीअ जो उनखे थोरो घटि करण जे लाइ पीपल्स पार्टी जे वर्करनि खे हिसाइण जे लाइ इहो सभु कुझु कयो थो वञे बहरहाल इहो वक़्तु ॿुधाईंदो त चकर छा आहे ऐं कराचीअ में ख़ानगी नर्सिंग स्कूल हिकु बंगले में हलणु लॻो इन हवाले सां वॾी हिकिड़ी रिपोर्ट तयारु थी वई आहे अॼोकी जीजल अख़बार में उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्द हमलो थियो आहे पाक फ़ौज जे कैप्टन समेत 6 जवान शहीद थिया आहिनि शोबिस जी ख़बरुनि ते जेके निकाह विझूं था त टिकटॉक स्टार जन्नत मिर्ज़ा पाकिस्तान छॾण जो ऐलान करे छॾियो अॼुकल्ह जापान में रहां पई उते इंजॉय कयां पई कहिड़ो मज़ो पाकिस्तान में टिकटॉक बंदि आहे जापान ठीकु आहे सो शोबिस जे माण्हुनि जूं ख़बरूं चारूं ईअं बि हूंदियूं अथव वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ तव्हां रोज़ानी जीजल अख़बार ॾिसंदा रहो या वरी असांजो चैनल आहे सिंध TV न्यूज़ उनखे बि चाहींदा कयो तव्हांजे इलाइक़े जूं ख़बरूं बि उन में तमामु घणियूं नशर थींदियूं आहिनि सो असां सां गॾु हफ़ीज़ुर रहमान मोती साहिबु गॾु आहे कचहरी कयूं पिया म्यूज़िक जे हवाले सां पर आउं चाहियां थो त ख़ुश्क ख़बरूं पढ़ियूं अथमि त कुझु थोरो माहौल खे मस्तु कजे कुझु ॿुधायो तव्हां असांखे वरी हिकु भेरो ॿीहर हाज़िर से हाज़िर है दुनिया ॾाढी साड़ोली थई दुनिया 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 ॾाढी साड़ोली थई दुनिया ॾाढी साड़ोली थई ॾींदई कान ॾिसण मूंॾे नैण न खण मूंॾे नैण न खण मूंॾे नैण न खण मूंॾे नैण न खण
ॾिस बि न मूं ॾे खिल बि न मूं सां भुलिजी कॾहिं मिल बि न मूं सां हाय ॾिस बि न मूं ॾे खिल बि न मूं सां भुलिजी कॾहिं मिल बि न मूं सां पंहिंजो थी सजण पंहिंजो थी सजण मूं ॾे नेण न खण मूं ॾे न खण मूं ॾे नेण न खण मूं ॾे नेण न खण सूरत तुंहिंजी ॾाढी सुठी आहे मोहबत तुंहिंजी यार मिठी आहे डिलाइट वांगुरु सूरत तुंहिंजी ॾाढी सुठी आहे मोहबत तुंहिंजी यार मिठिया माखी साण मखण माखी साण मखण मूंडे नेण न खण मूंडे नेण न खण मूंडे नेण न खण मूंडे नेण न खण हाय दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसण ॾींदई कान ॾिसण मूंडे नेण न खण 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 वाह सही वाह वाह सही वाह ॾाढो सुठो मज़ो आयो ऐं अॼुकल्ह अहिड़ियुनि धुनुनि जो अहिड़े स्टाइल जो वॾो फुक़दान आहे अॼुकल्ह वटसठ वारो जेको आहे ॻाल्हि कई फुक़दान छो आहे इन जी सोचण जी ज़रूरत ज़रूरु आहे जेकी ख़ान साहिब आहिनि या जेकी सुठो ॻाइनि था उहे घर वेही विया आहिनि ऐं या त पाण लेज़ी थी विया आहिनि या माण्हू उनखे नथा एक्सेप्ट कनि हाणे ख़बर नाहे छा थी वियो आहे साईं नई जनरेशन जे हथ में ज़ाहिर आहे हुजणु खपंदो हाणे या ईअं त न आहे त हू जदीद तक़ाज़ाउनि ते वरी पूरो न लहनि था जेकॾहिं सॼो सेम साॻियो स्टाइल रहंदो दुनिया तब्दील थिए थी वक़्तु तब्दील थिए थो हालतूं तब्दील थियनि जिदत अचे थी जेकॾहिं अॼु बि पाण ख़त वारो कलाम ॻाईंदासीं त माण्हू चवंदा यार चरियो थियो आहे ख़त हाणे ख़तमु थी वियो हाणे व्हाट्सएप जो दौरु आहे हाणे कलाम में व्हाट्सएप जो ज़िक्र हुजे हाणे फेसबुक जो ज़िक्र हुजे माना जिदत अचे या त वरी जिदत उहे न आणे सघनि पंहिंजी म्यूज़िक में या कंपोज़िशन्स में को चकर त आहे तव्हां छा राय ॾींदो साईं मतिलबु हर शइ जो दौरु आहे असांखे एक्सेप्ट करणु खपनि जेकी शयूं तब्दीलियूं अचनि पियूं इहो मतिलबु इवोल्यूशन आहे इर्तका आहे हर शइ मतिलबु तब्दीली हा जेको मां इहो चवंदुसि त जेको माण्हू इन्हनि तब्दीलियुनि खे एक्सेप्ट न कंदो उहो ईअं ई आउट थी वेंदो सही 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 था चओ माना पंहिंजे माहौल खे ॾिसी करे वरी पोइ कुझु शयूं वरी अहिड़ियूं बि अचणु घुरिजनि बिल्कुलु उहे ज़रूरु अचणु घुरिजनि सही सही पर मसइलो हिते इहो थियो थिए त जेकी सुठा रागी आहिनि उहे वरी चवनि था उनजी पंहिंजी हिकिड़ी सोच आहे त यार हाणे असां अहिड़ो छो भला माहौल भले कहिड़ो बि अहिड़ो ॻाईंदा असां पुराणी जेका कारकर्दगी आहे हेॾो सार सुर आहे सॼी कारकर्दगी ते पाणी फिरी वेंदो त यार हाणे उस्ताद ख़ान साहिब आहे हाणे हालत ॾिसे यार इहे प्रकार हिनखे उनजे लाइ वॾे में वॾो मिसाल नुसरत फ़तेह अली ख़ान साहिबु नुसरत फ़तेह अली ख़ान साहिबु ॾिसो पर उन जिदत आंदी त ख़ान साहिब खे अलाह साईं पूरी दुनिया में उहो मर्तबो पर उनजे लाॾाणे खां पोइ वरी अञा वधीक जिदत अची वई उनजे कलाम में जेको रिमिक्स करे उनखे पेश कयो वियो आहे हा अच्छा हिकिड़ी शइ नोटिस कयो तव्हां त जिदत अचण खां पोइ जेॾी महिल ख़ान साहिबु हिट थी वियो
हाणे तव्हां हिकिड़ो कलाम इहो खणो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मैडम भाई ॾाढो सुठो ॻाईंदो बि आहे, उन में सिर्फ़ु हिकिड़ो तबलो वॻल आहे, हिकिड़ो बाजो आहे, ॿी ताड़ी आहे, ॿियो कोई इंस्ट्रूमेंट ई न आहे। मां चवां थो पूरे हिकिड़ो जेके 300 माण्हुनि जो ऑर्केस्ट्रा हूंदो आहे, उन पूरे ऑर्केस्ट्रा जो कमु इहे 3 शयूं खणी बीठी वञनि, मतिलबु क्वालिटी ऑफ वर्क, मतिलबु जिदत जे बावजूदि हाणे ख़ान साहब पुराणी शइ बि ॻाए थो त उनखे बि माण्हू एक्सेप्ट कनि था। सही सही। असां इन करे ॿुधियोसीं जो नुसरत फ़तेह अली ख़ान साहब ॻाई आहे, कोई ॿियो ॻाए वञे हा त असां शायदि न ॿुधूं। हिकिड़ो माना नाले जो बि असरु थिए थो, नाले जो असरु थिए थो, मतिलबु माण्हू जेॾी महिल पंहिंजो मुक़ाम, मुंहिंजो नज़रियो हीअ हूंदो आहे त अॻु में पाण फ्लो सां गॾु हले, जेॾी महिल एनवायरमेंट खे सम्झी वञे, इन कंट्रोल अची वञे, पोइ उल्टे उभारे जेको आहे न हलण जी पोइ कोशिशि करे माण्हू। सही सही सही। त मतिलबु शुरू में जेकॾहिं उल्टे उभारे हलण जी कोशिशि कंदो त बसि ख़तमु थी वेंदो। सही सही सही। त हाणे तव्हां जेको सिखियो आहियो या स्टूडियो क़ाइमु कयो अथव त पोइ उते सिर्फ़ु रिकॉर्डिंग आहे, सिर्फ़ु कमर्शियल कमु आहे, या कंहिंखे सेखारियो बि था, कोई क्लासिस बि आहिनि, नौजवाननि खे ॿुधायो बि था? मुंहिंजे इंट्रो में हिकिड़ी शइ रहिजी वई, मां अकेडमीअ में म्यूज़िक सेखारींदो बि रहियो आहियां, काफ़ी अर्सो मां मतिलबु म्यूज़िक सेखारियो बि आहे, ऐं पंहिंजी यूनिवर्सिटी में बि मां म्यूज़िक जो कोर्स बि पढ़ायो आहे। पोइ उन में मतिलबु बेसिकली त म्यूज़िक आहे अहिड़ी लैंग्वेज आहे जेको हर माण्हू सम्झी सघे थो, कंहिं बि ॿोली वारो चइबो आहे ईअं त इंटरनेशनल लैंग्वेज आहे इंसानी, पर मतिलबु थोरो वेस्टर्न म्यूज़िक ऐं ईस्टर्न म्यूज़िक में एतिरो डिफरेंस आहे त हाणे तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी ईस्टर्न आहे, ईस्टर्न में तव्हांखे जेको कुझु बि करिणो आहे तबले बाजे सां ई करिणो आहे, या सितार थी वियो या सारंगी मिसाल जे तौर ते। वेस्टर्न में अकम्पेनमेंट थींदो आहे, मतिलबु ॿिया म्यूज़िशन्स हूंदा आहिनि, उहे बि अकम्पेनमेंट में शामिलु हूंदा आहिनि, पर हू हर म्यूज़िशियन अलॻि शइ वॼाए रहियो हूंदो आहे। अच्छा अच्छा। और नोट्स जी रिलेशन्स ते सही सही आहिनि, नोट्स साॻा ई 7 सुर आहिनि, सेम ईस्टर्न हुजनि या वेस्टर्न हुजनि, पर वेस्टर्न में इहो थोरो डिफरेंस अची थो वञे त अरेंजमेंट, म्यूज़िक अरेंजमेंट जंहिंखे चइजे, उहो तव्हां तॾहिं बहितर करे सघो था जॾहिं तव्हां वेस्टर्न पैटर्न खे सम्झो था। अच्छा, भला वेस्टर्न ऐं ईस्टर्न जी ॻाल्हि थी हले त राग भला सेम आहिनि या ॿिए मुल्कनि में राग के ॿिया बि आहिनि? सही, इनफैक्ट उतां जी पाण वटि आहे बाबा भैरवी, पाण घणो ॻाईंदा आहियूं, ॾुख में बि भैरवी ॾाढो सुठो ॻाइजी वेंदो आहे, त वरी ख़ुशीअ में बि भैरवी, उनजो हिकिड़ो ट्रैक बि सुठो ठही वेंदो आहे, त ओॾे बि छा इहे ई साॻा ई राग आहिनि या ॿियनि जॻहियुनि ते वरी उनजा पंहिंजा अलॻि राग बि आहिनि? हा, कुझु मिलंदड़ जुलंदड़ आहिनि राग, जेके सुर उन्हनि जा सेम आहिनि, पर असांजी त ईस्टर्न में त ॾाढो मतिलबु ॾुखियो कमु आहे। इन में आरो ऐं अमरो चइबो आहे, सुरनि जे खे मथे वञणु ऐं मोटणु, इन में आरो अमरो जो बि फ़र्क़ु हूंदो आहे असांजी, पर मतिलबु वेस्टर्न म्यूज़िक आहे, डीप में उहो बि आहे, पर नॉर्मली तव्हां स्केल्स जी नॉलेज वठी छॾियो, जेकॾहिं वॉट इज़ स्केल, छा हूंदो आहे स्केल, माना इहो ऑक्टेव छा हूंदो आहे, स्केल छा हूंदो आहे, अछोकारो, हा असांजे ईस्टर्न में अछोकारो चवंदा आहिनि, उन में नोट्स जा नाला आहिनि, उन्हनि थोरी रिसर्च वर्क कई आहे। हा, हाणे थोरो पॉइंट क्लियर थी वियो, उन्हनि रिसर्च वर्क करे उनखे मतिलबु शामिलु कयो आहे लिटरेचर में। असां वटि इहो ॾाढो ॾुख सां चवणो थो पए त उस्ताद लोकनि वटि हूंदी आहे शइ, असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि, असांजा सिरनि जा साईं आहिनि, उस्ताद लोकनि जी वॾी इज़त कंदा आहिनि, पर थोरो इगोइस्टिक हुजण जे करे हू मतिलबु डिस्क्लोज़ न कंदा आहिनि। न इगोइस्टिक अलॻि हिकिड़ी ॿी शइ बि आहे मीन्स भाई थोरो अनएजुकेटेड बि तव्हां चई सघो था, यानी सिर्फ़ु मौसीक़ी तालीम हुजणु काफ़ी न आहे, दुनियावी तालीम तव्हांखे जो हुजण बि लाज़मी आहे। सही सही। छो जो उन सां तव्हां में इहो शौक़ु पैदा थिए थो त तव्हां जेको कयो था या तव्हां ॿिए खे ॾियो था, त उहो हा उहो ॿिए खे ॾियो था त उनजो फ़ाइदो तव्हांजी ज़ात खे बि केतिरो पए। सही सही। पाण कचहरी कयूं था, नंढी साईं जो वक़्तु थियो आहे, वञो तव्हां केॾां ई न, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी, सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ऐं तव्हां सां गॾु आहियो, असांखे ख़बर आहे, ऐं तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो था। जेकॾहिं को ज़हन में सुवालु आहे त तव्हां असांखे टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिलु थींदव त असांखे अञा वधीक ख़ुशी थींदी। ऐं असांजे प्रोग्राम में हफ़ीज़ुर रहमान मोती साहिबु असां सां गॾु आहे, पाण स्टूडियो बि हिकिड़ो रन कनि पिया म्यूज़िक जे हवाले सां, म्यूज़िक प्रोड्यूसर बि आहिनि, डायरेक्टर बि आहिनि,
ऐं ऑडियो इंजीनियर बि आहिनि, इन हवाले सां तव्हां मुख़्तलिफ़ सवाल करे सघो था। अच्छा फिज़ुर रहमान साहब, अॻे त ईअं हुयो त जीअं ई म्यूज़िक अची वेंदी हुई, इंडिया जो को ट्रैक अची वेंदो हो या को ट्रैक वणंदो हो त उनजी अल्ट्रेशन बि पाण करे वठंदा हुआसीं, कुझु पंहिंजी तरमीम, कुझु साॻी धुन, कुझु साॻा फ्लूट्स, कुझु साॻी म्यूज़िक। हाणे वरी जेका तब्दीली आई आहे उहा इहा आहे त ख़ासि तौर ते जेकॾहिं पाण सोशल मीडिया ते रखूं था त उन ट्रैक खे कॉपीराइट लॻी थो वञे, यूट्यूब वग़ैरह एक्सेप्ट कोन था कनि त भाई हीउ पुराणो चोरी थियल आहे, पंहिंजी शइ ठाहे बाबा हे काॾे आयो आहे। सो हाणे ॾुखियो जान थी वियो आहे मूसीकारनि जे लाइ बि, फनकारनि जे लाइ बि पंहिंजी कंपोज़िशन करण जो वक़्तु अची वियो आहे। थियण बि खपे साईं इन जो। हा, कॉपीराइट चोरी ते तमामु घणो कमु हलियो, हुनजी शइ खणी, हुनजो मुहाड़ो खणी करे, हुनजो पुछ खणी करे वरी नओं ट्रैक ठही वियो, नई शइ ठही वई। हाणे क्लेम थी थो पए, हाणे जेकॾहिं तव्हांजो जेकॾहिं अधु मिंट खां वधीक जेकॾहिं कंहिंजे बि म्यूज़िक जो पीस आहे त ॿुधाइनि था हे तव्हां चोरी कयो आहे। बिल्कुलु। हा, छो जो उन ते सही पैसा मिलनि था न, मतिलबु बिज़नेस आहे न। मतिलबु हू दौर हुयो हर कोई शौक़ में करे वेंदो हुयो, या मतिलबु मीडिया एतिरो एक्टिवेट न हुयो, या वरी के सिंगर शौक़िया कंहिंजे बि ट्रैक ते ॻाए छॾींदा हुया। जी हा, उहो बि न थींदो हाणे। हाणे वरी जेकॾहिं कंहिंजे ट्रैक ते ॻायो त ऑलरेडी पहिरियों यूट्यूब ते उहो अपलोड थियल आहे त तव्हांजो AI उनखे बिल्कुलु डिटेक्ट करे थो। हाणे त मोहरम सी फेसबुक ते बि इहो थी वियो आहे त तव्हां जेकॾहिं मशहूरु ट्रैक को रखो था, भारतीय ट्रैक हुनजो आवाज़ माना बंदि थो थी वञे, म्यूट थो थी वञे ट्रैक, माण्हू इलाही लिखंदा त ॾाढो सुठो कलाम सदाबहार हलायूं था त उहो बंदि थो थी वञे। असल में ॾिसो वरी उते ॻाल्हि अचे थी त असुल आहे सर, माना इन जो मतिलबु इहो आहे त जेको हुनजो हक़दार आहे, जंहिंजा राइट्स आहिनि उनखे पंहिंजा राइट्स खपनि। मां असुल अॻे ख़बर न पवंदी हुई। मां असुल छो चयो, ॾिसो ईअं आहे न, हाणे हिन वक़्तु जेको फुक़दान रहियो आहे न त भई हेॾां ट्रैक खण, होॾां लूप खण, छिके रख कमु, ठीकु आहे। उन सां जेके कमु करण वारा माण्हू उहे डेफिनेटली असां ते असरु पियो आहे। सही सिधी ॻाल्हि आहे, थिए थो, ठीकु आहे न। छो जो जिते माना 10-15 हज़ार हिकिड़ो ट्रैक ठहे पियो, उते हाणे इलाही माण्हू स्टूडियो ठाहियूं 500,000 में कमु कनि था पिया, त उन सां असुली जेकी मालिक आहिनि मूसीक़ी जा उन्हनि जो छा साईं हीउ जेको सीक्वेंस जो कमु आहे, भाई अरेंजमेंट जो कमु आहे, तव्हां यकीन कयो मां यामा कीबोर्ड जेको आहे सो उन वक़्त खां हिन सां मुंसलिक आहियां जॾहिं सिर्फ़ु हिन में रिदम कोन हूंदो हाफ़िज़ भाई। शुरू में बाबा साईं खे अलाह ख़ुशि रखी जॾहिं मूंखे एॾी सपोर्ट कई पंहिंजे वालिद साहिबु, त आहिस्ते आहिस्ते मां जॾहिं हिन में शयूं आयूं त असां शुरू में रिदम पाण ठाहींदासीं, परकेशन खां वठी वेंदे सभु शइ महिनत सां। अच्छा, सीक्वेंस जॾहिं कीबोर्ड आया, जॾहिं मां गाना जेके बि मुंहिंजा जेके गाना आहिनि उनमें परकेशन हिकु जेको वॼायल आहे उहो मुंहिंजे पंहिंजे हथनि सां वॼायल आहे, तव्हां यकीन कयो काफ़ी गाना। पोइ वक़्त ॾींहुं मां पाण ॿिनि खां बि कमु कयो जेके स्पेशलिस्ट आहिनि, सही ठीकु आहे न। पर हाणे ईअं थी वियो आहे बाबा उहे शयूं बाबा ॿियनि में पियूं थियूं वॼनि, ऐं नालो ई ॿिए जो केॾो इहा शइ ख़तमु थी पई। हाणे त साईं लाहौर में हिकिड़ा माण्हू वेठा आहिनि कारीगर, मिस्त्री चऊं, म्यूज़िक जा मिस्त्री, उहे त फौरी तौर ते म्यूज़िक ठाहे ॾियनि था, ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे त बाबा असांजो नालो बि भली न हणो, ख़ैर पंहिंजे सिंध जा मौसीकार पंहिंजो नालो चमकायूं वेठा आहिनि, बाबा मौसीक़ी फलाणो ख़ान, मौसीक़ी फलाणो ढींगो ख़ान। सही ॻाल्हि आहे। असुली जीअं साईं चयो त ख़बर ई न आहे त म्यूज़िक ॾिनी कंहिं आहे, इहो सिलसिलो बि हिकिड़ो वहे थो, वापरे थो। पर हिकिड़ो हाणे इहो भलो थियो आहे त घटि में घटि जेको असुली आहे पाण वटि यूट्यूब वारनि जेको सिलसिलो जोड़ियो आहे त ख़बर पइजी थी वञे त छा आहे छा न आहे। उनजो साईं उहो टेक्नोलॉजी जो आहे इहो कमाल, AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेकी हे हुननि जेकी डेटाबेस आहे दुनिया जी सॼी, उन में AI पाण डिटेक्ट थो करे। अच्छा, उन ऑडियो खे उन शइ खे डिटेक्ट थो करे वठे, या का बि को मटीरियल आहे उहो डिटेक्ट करे उनखे बि ॿुधाए थो इहो AI जंहिंजी शइ आहे। हा, ऐं जेको उहो कमु करे रहियो आहे उनखे बि ॿुधाईंदो आहे त फलाणे जी शइ आहे, तूं उनखे यूज़ कर। सही सही सही। त को माण्हू न आहे जेको वॉच करे थो या जेको इहा शइ चेक करे थो, इहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे। अच्छा, भला हफ़ीज़ साहिबु हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झायो, कई अहिड़ा सुठा कलाम आहिनि जेके पाण ॿुधूं था, ॾाढो मज़ो बि ईंदो आहे, वणंदो पियो आहे, रागी बि ॾाढो बहितरीनु हूंदो आहे, सुर ताल में हूंदो आहे, आवाज़ बि ॾाढो बहितरीनु हूंदो आहे, पॉपुलर न थी सघंदो आहे। पॉपुलर थियण जे लाइ छा अहम हूंदो आहे? यार क्या आवाज़ है, अल्लाह जी ज़ात साईं, इन में कुझु नथो चई सघिजे। हा, ईअं वॾा या कंपोज़िशन के मिठियूं कंपोज़िशन्स हूंदियूं आहिनि, कंपोज़िशन जो ईअं बि चई सघिजे थो। हा, यकीनन सुठी कंपोज़िशन यकीनन हले थी, पर ईअं बि थिए थो या शाइरी जो माहौल सुठो हुजे, का त शइ आहे के माण्हू माना ॻाईंदे ॻाईंदे मरी विया, पॉपुलर न थी सघिया। हा बिल्कुलु, सुरीला बि हुया, सुरीला आहिनि बि सही इलाही माण्हू जी, पर मशहूरु नथा थियनि। बसि अलाह जी ज़ात बि आहे, ऐं इहो बि रीज़न आहे, मतिलबु शइ में को दम हूंदो आहे त ज़रूरु थी वेंदी आहे।
पर बाज़ दफ़ा ईअं थींदो मुग़ल आज़म जेकी फिल्म आहे इहो टोटल उन त सभु इन जे प्रोड्यूसर हर शइ विकिणी छॾी फ्लॉप थी वई मतिलबु हुन ईअं थिए थो ऐं का शइ अहिड़ी आहे जेकी ईअं ई मज़ाक में माण्हू करे थो एतिरी हिट थी पए सही हा ईअं बि आहे तव्हां वारी ॻाल्हि बि दुरुस्त आहे ईअं बि आहे कॾहिं कॾहिं जंहिं मां माण्हू सम्झंदो आहे त हीअ शइ न हलंदी उहा हली वेंदी आहे उहा हली थी वञे ऐं कॾहिं कॾहिं सालनि सदियुनि खां पोइ बि का शइ नथी हले सही ॻाल्हि उस्ताद जे पंहिंजो तव्हां पंहिंजो ई मिसाल ॾींदा आहियो कॾहिं कॾहिं सुहिणी मां तव्हांखे एतिरी तवको न हुई जेतिरो पॉपुलर थी सही ॻाल्हि आहे बिल्कुलु आहे इहो ॾाढो ख़ूबसूरत कलाम सुहिणी तो सवाइ साईं मुंहिंजी यानी म्यूज़िक जवाब हिकिड़ी सिंधी चैनल्स जॾहिं आया त उन में हिकिड़ी मुंहिंजी सुञाणप सही हिकु कॉलर बि अची वियो आहे पाण वटि हुनखे शामिलु कयूं था अस्सलाम वालेकुम हलो वालेकुम सलाम जी केरु पिया ॻाल्हायो मां गोया ॻाल्हायां थी जी छा चवणु चाहींदव प्रोग्राम ॾिसो पिया जी जी प्रोग्राम ॾिसो पिया छा चवणु चाहींदव कुझु ॿुधाइणु चाहींदव कुझु झुंगारणु चाहींदव गानो ॻाइणु चाहींदव शाइरी ॿुधाईंदव सवाल कंदव मां गानो ॿुधाईंदमि ॿुधायो ज़बरदस्त ख़ुद गर्ज़ सां प्यार करे असां लुटिजी वियासीं अल्लाह अल्लाह उन ते एतबार करे असां लुटिजी वियासीं हुनजी बि दिलि को तोड़ींदो अहिड़ो बि ॾींहुं ईंदो रोअंदो मुलय तूं संग दिलि अहिड़ो बि ॾींहुं ईंदो हुन ते एतबार करे असां लुटिजी वियासीं बकवास को तो चवे मुंहिंजो त तोसां प्यार हुन ते एतबार करे असां लुटिजी वियासीं ख़ुदि गर्ज़ सां प्यार करे अल्लाह 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 बाबा असां लुटिजी वियासीं वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां सुठो कलाम ॿुधायो असांखे ख़ुदि गर्ज़ सां प्यार करे लुटिजी वियासीं हर पासे माना इहो ई माहौल जुड़ियल आहे हर को फटियो पियो आहे सो अॼुकल्ह इहे शयूं हलनि थियूं जेकी आम रिवाजी जेका ॿोली आहे पाण जेका ॻाल्हायूं था उहा हले थी बाक़ी जेकॾहिं का ॾुखी ॿोली आहे या ॾुखी शाइरी आहे या जल्दीअ में जेको सम्झ में न अचे जुमिलो या लफ़्ज़ आम फहम न हुजे आम फहम वारो उहो पॉपुलर घणो नथो थिए या त वरी पोइ उन उमिरि एज में माण्हू अचे त उनखे ॿुधे तंहिंजे करे ई जेकी ॿिया फनकार आहिनि उहे पॉपुलर आहिनि ईअं न मरब साईं इहो हिकु त ॾिसो मिज़ाज हर माण्हू जो अलॻि आहे न ऐं आम ऐं न पर उमिरि सां मिज़ाज चेंज बि थींदो रहे थो हा ईअं बि आहे ऐं ॾिसो हिन वक़्तु जीअं त तव्हां चओ था न त भई गानो मशहूरु थी थो वञे माण्हू घणो ई ॿुधनि था त आम फार्म में माण्हुनि जो मिज़ाज उन शइ में जेको आहे घणो आहे इन करे ऐं बाक़ी खोड़ अहिड़ियूं शयूं शाइरियूं आहिनि लेकिन इहो मूंखे पाण यानी वॾे अरसे खां पोइ सम्झी तव्हां ॻाल्हि कई थींदो आहे सम्झ में पोइ ईंदी आहे ॻाल्हि पोइ छो हिकिड़े ॾिसो न हिकिड़ा वॾा शाइर उस्ताद बुखारी खे अवामी शाइर छो चयो थो वञे या अनवर कंबराणी साहिबु असांजो तमामु वॾो शाइर उनखे अवामी शाइर चयो वेंदो आहे छाजे करे अलीगुल सांगी साहिब खे अवामी शाइर चयो वेंदो आहे छो चयो वेंदो आहे इन करे जो हुन जा अल्फाज़ जेके आहिनि उहे चाहे हिकिड़ो वॾो पढ़ियलु लिखियलु हुजे या हिकिड़ो ॿारहाड़ी जो माण्हू हुजे अहिड़े हिसाब सां फनकारनि खे बि अवामी फनकार छो चयो वेंदो आहे सही 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 इन करे जो आम लफ़्ज़नि में सवली सिंधी जेके असां चवंदा आहियूं सही सही ऐं ज़रूरी बि आहे अच्छा अब्दुल रहमान साहिबु हिकिड़ो ट्रैक केतिरे अरसे में तयारु थिए थो मुकमल थिए थो महिनत हुन ते माना जेकॾहिं माण्हू करे त को कलाकु ॾेढ जो कमु आहे या सॼे ॾींहं जो कमु आहे या ॿ टिनि हफ़्तनि जो कमु आहे छा के मौसीक़ार साईं ॿ टिनि हफ़्तनि खां पोइ खणी वञजांइ इहो ट्रैक या पोइ मुकमल थींदो कॾहिं कॾहिं के वरी चवंदा आहिनि न बाबा जेकॾहिं चवंदासीं हाणे अधु कलाक में त पोइ मुआवज़ो न ॾींदो छो त कमु कहिड़ो कयईं अधु कलाक में त कयईं या इहा इन में आहे का जामेट्री रखियल साईं इन जी मां हिकिड़ो कंपेरिज़न ॾींदुमि त तव्हां मिसाल जे तौर ते 120 गज़नि जो प्लॉट वठो था उन ते तव्हां 30 लख जी बि बिल्डिंग ठाहे सघो था अच्छा उन ते ई तव्हां 50 जी बि करोड़ जी बि ठाहे सघो था उन ते 15 लख जी बि ठाहे सघो था डिपेंड थो करे पोइ जेको लॻियल हूंदो आहे त उहो नज़र ईंदो आहे जेतिरो इन्वेस्टियल हूंदो उहो हा उहो नज़र ईंदो आहे पर किन जो वरी ईअं चवणु आहे न त के जीअं मिस्त्री हूंदा टीवी वारा अॻे बि हाणे आहिनि इलाही जॻहियुनि ते त पोइ जेकॾहिं हिकिड़ो टाको ई हणणो हूंदो चवंदा कलाक खां पोइ अचिजांइ रखी वञु कलाक खां पोइ अचिजांइ मिस्त्री ख़बर हूंदी आहे जेकॾहिं हिन साम्हूं हिकिड़ो टाको हणंदो ऐं चवंदो मां 500 रुपया त पोइ चवंदो यार टाको हिकिड़ो ऐं 500 रुपया ख़ुदा जी का सनाई ॾेई सो हाणे कलाक खां पोइ ईंदो त ख़बर न आहे छा थियो
अच्छा ही जॾहिं पंहिंजो असां जॾहिं स्टूडियोज़ में मां कमु कंदो हुउसि न एल्बम जो जॾहिं दौरु हूंदो त उते हिकिड़ी शइ वॾी काउंट थींदी हुई त बाबा हीउ जेको फलाणो जेको माण्हू अचे थो इहो बाबा शिफ्ट में 6 गाना थो कढे। अच्छा वॾी ॻाल्हि हूंदी स्पीड भली आहे हिनजी। अच्छा अच्छा या तॾहिं 10 गाना हलंदा हुआ तव्हांखे ख़बर एल्बम में 10 गाना हूंदा सही। पोइ असांजी मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त मां पुॼां त पंहिंजी परफॉर्मेंस या पंहिंजो जेको आहे कमु अरेंजमेंट अहिड़ी कयां उहा ज़बरदस्त बि हुजे ऐं जेको आहे हुन टाइम ड्यूरेशन जे हवाले सां हुजे। पर हुन में हिकिड़ी शइ हूंदी त हुन में टीम वर्क बि हुयो ऐं पैसा बि बजट बि सुठो हूंदो हुओ। हा सही सही। हाणे ईअं थी वियो आहे त भई इहो कमु घणो आहे पैसा घटि आहिनि। पैसा घटि आहिनि ऐं सभु पाण खे करिणो थो पए बचाइण जे लाइ सिधी ॻाल्हि आहे। पोइ जेका क्वांटिटी वधी वई आहे क्वालिटी इन करे बि घटि थी वई आहे। ऐं तव्हां ॻाल्हि कई त भई इहो मिंट में टाको आई हा ऐं जेको आहे चईंदा अधु कलाक खां पोइ अचा ईअं आहे सही पर हक़ीक़त इहा आहे त मां इहो चवंदो आहियां त कमु करण वारे ते इहो डिपेंड करे थो छा हू कलाक में चाहे थो ट्रैक ठाहे ॾिया हुन ठही वेंदो। अच्छा हा ठही वेंदो मसइलो कोन्हे को मसइलो इन सेंस में न आहे पूरी रिकॉर्डिंग वोकल ट्यूनिंग सभु थी वेंदो यानी कलाक ॿिनि में टिनि में वधि में 4-5 कलाकनि में ठही थो सघे। छा ख़्यालु आहे हा ठही सही सही। हलो भला इहो हाणे तव्हां कलाम घणनि मिंटनि में ॿुधाईंदो साईं। हाणे ॾिसो न हाणे हीअ एट द टाइम जीअं हाणे एट द टाइम ही मां नथो चवां त हीअ दफ़ा 100% पर काफ़ियत हिकिड़ी जेको आहे सो एनवायरमेंट जेका आहे हफ़ीज़ भाई उहा हिकिड़ी ट्रैक जी आहे। सही सही। ही मूंखे काफ़ी फरमाइश थींदी रही आहे। मूंखे अजीब ॻाल्हि आहे कि ही मूं पंहिंजो फरहान सुनियो उनजो ही मूं हिकिड़ो गज़ल कंपोज़ कयो जी जी ऐं हिते ॻायो त ही काफ़ी दोस्त ॿाहिरियां बि मूंखे फ़ोन करे काफ़ी दफ़ा हुननि चयो आहे त साईं इहो असांखे वरी कंहिं महिल ॿुधायो। वाह वाह कजो इतफ़ाक़नि वरी ही मुंहिंजे अॻियां शाइरी बि आई आहे। वाह वाह सुठो शाइर दोस्त आहे पंहिंजो। जी 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 साईं। वक़्तु सॼो वीरानी आहे जीवन रेगिस्तानी आहे। वक़्तु सॼो वीरानी आहे वक़्तु सॼो वीरानी आहे जीवन रेगिस्तानी आहे। वक़्तु सॼो वक़्तु सॼो वीरानी आहे जीवन रेगिस्तानी आहे जीवन रेगिस्तानी आहे। रहिजी वयुमि बस आऊं अकेलो रहिजी वयुमि बस आऊं अकेलो रहिजी वयुमि बस आऊं अकेलो रहिजी वयुमि बस आऊं अकेलो। तुंहिंजी वॾी बेध्यानी आहे तुंहिंजी वॾी बेध्यानी आहे जीवन रेगिस्तानी आहे। वक़्तु सॼो वीरानी आहे जीवन रेगिस्तानी आहे। रस्ते वीते
कोन ॾिसी थो रते वींदे कोन ॾिसी थो रते वींदे कोन ॾिसी थो मूंखे वॾी हैरानी आहे मूंखे वॾी हैरानी आहे जीवन रे गिसतानी आहे वक़्तु सॼो वीरानी आहे मूंगन जे गिसतानी आहे दुआउनि में को असर न रहियो 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 विछड़ियो जॾहिं खां जानी आहे विछड़ियो जॾहिं खां जानी आहे जीवन गिसतानी आहे वक़्तु सॼो वीरानी आहे वक़्तु सॼो वीरानी आहे जीवन रे गिसतानी आहे वक़्तु सॼो वीरानी आहे वक़्तु सॼो वीरानी आहे जीवन रे गिसतानी आहे वक़्तु सॼो वीरानी आहे जीवन रे गिसतानी आहे जीवन रे गिसतानी आहे जीवन वाह वाह गिसतानी वाह साईं वाह ब्यूटीफुल ब्यूटीफुल मैडम सो वक़्त जी ॻाल्हि हुई वक़्तु हाणे चवे थो त नंढड़ी साई वठो सो साई वठूं था मोटी अचूं था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध सुहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सुहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध में म्यूज़िक ते अॼु कचहरी थिए पई ऐं सुठो असां वटि रागी बि मौजूदु आहे म्यूज़िक जो ॼाणूं बि आहे ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त जेका मीडिया साइंस जो जेको सब्जेक्ट आहे उहो पढ़ाए थो इकरा यूनिवर्सिटी में सो खलील रहमान मोती साहिबु हफ़ीज़ुर रहमान मोती साहिबु असां गॾु आहे उनखे असां ॿुधूं पिया ऐं उनजी कचहरी बि तव्हांखे यकीनन ॼाण फराहम करे पई ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे हफ़ीज़ साहिबु त असां वटि त आहे अलाए न आहे एतिरी अवेयरनेस या एतिरो कमु थियो आहे अलाए न पर ॿियनि सुधरियल मुल्कनि में म्यूज़िक थेरेपी बि थिए पई माण्हू म्यूज़िक जे ज़रिए माण्हुनि जो इलाजु कया पिया वञनि पाण वटि बिल्कुलु पाण वटि चवनि था त यार म्यूज़िक जेको आहे सो दवा रहंदो वधाए थो या ॾुख में वठी थो वञे या ग़म में वठी थो वञे ॿियनि हंधनि ते त माण्हुनि खे चाक करण जे लाइ माण्हुनि खे ठीकु करण जे लाइ माण्हुनि जी सिहत सुधारण लाइ म्यूज़िक जो बंदोबस्तु कयो वञे थो हा बिल्कुलु ईअं थिए थो म्यूज़िक जो इम्पैक्ट हूअं त चवंदा आहिनि शेक्सपियर चवण त रूह जी ग़िज़ा आहे म्यूज़िक बिल्कुलु रूह जी ग़िज़ा आहे ऐं उन्हनि में हू गोरनि में ऐं असांजे एनवायरमेंट में फ़र्क़ु आहे हू थधे माहौल जा आहिनि उन्हनि जी स्किन अच्छी आहे असां ब्लैक आहियूं हू मसाला न खाईंदा आहिनि असां मसाला खाईंदा आहियूं असां इनफैक्ट थोरा कुझु शिदत पसंदि हूंदा आहियूं असां त इन करे ॾुखी म्यूज़िक या इहे शयूं मां पाण मतिलबु लाइक कंदो आहियां मूंखे वणंदियूं आहिनि उन में असां मतिलबु उन में फील कंदा आहियूं मज़ो वठंदा आहियूं त उनखे आम माण्हू इहो बि चई सघिजे थो त डिप्रेस थी करे बहरहाल कंहिं हद ताईं डिप्रेस बि करे थी त थेरेपी आहे न मिसाल जे तौर ते जंहिंखे
ॾुख जी शइ ॿुधणी हूंदी हो ॾुख जी थेरेपी करे वठंदो सही, सही, जेके ख़ुशी जी शइ खपंदी आहे उहो ख़ुशी जी म्यूज़िक हलाए थेरेपी करे सघे सही, सही, सही। मतिलबु ज़ाहिर आहे इम्पैक्ट त पए अच्छा ट्रैक ठाहिण वक़्तु मौसीक़ार जो मूड बहितर हुजणु इंतिहाई लाज़मी ज़रूरी आहे तमामु जेकॾहिं मूड ठीकु न आहे त पोइ ट्रैक ॿेड़ो ई हूंदो तवाई वारो टी टी टा 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 टुटरूं उहो पोइ फार्मूला वर्क हूंदो आहे हुन में उहा ॻाल्हि न ईंदी आहे बिल्कुलु हुन में मोहबत बिल्कुलु फीलिंग आहे तव्हांजी तव्हांजी जेका मां ॾिसंदो आहे तव्हां ॾाढो यानी डीप शहर खे सोचींदा हिकिड़ो सेंस आहे जेके शयुनि खे आउं ॾिसंदो आहियां न कॾहिं कॾहिं माना ईअं तवाई वारो इंस्ट्रूमेंट लॻंदो आहे त तवाई में वॼायो अथई हिन में प्यार माना हुन में नज़र ई न ईंदो आहे किथे मासूमियत नज़र ई न ईंदी न आहे इहो हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेका शाइरी हूंदी आहे उन जा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि कंपोज़िशन बि अगरि हुन जे हिसाब सां हूंदी आहे ऐं म्यूज़िक बि अगरि काड़ वारा लफ़्ज़नि ते ज़ाहिरी ॻाल्हि में टिणी थींदो सिचुएशन ते डिपेंड। अच्छा मूं किथे पढ़ियो हुयो त कंहिं ॿाहिरि मुल्क जो ज़िक्र बर्तानिया अलाए अमेरिका मूंखे यादि न आहे त उते हिकिड़े मौसीक़ार सॼी राति जो माना सीउ खां बचाव जे लाइ जेको फार्मूलो इस्तेमालु कयो उहो राग हुयो माना हुनखे न स्वेटर हुयो न के अहिड़ियूं के सॿड़ियूं हुयूं जंहिंसां पाण खे ढके आहे पोइ अची कलाम जो शुरू कयईं त म्यूज़िक सां माना सीउ जो मुहाड़ो वटि कयईं म्यूज़िक माना एॾी कॾहिं कॾहिं कमु अची थी वञे हा साईं बिल्कुलु मतिलबु माण्हू राग सीउ खे भॼाए छॾियो अॻे ॿुधंदासीं त राग बरसाति वसाईंदो आहे हाणे सीउ बि भॼे थो राग दीपक आहे उन सां उन जो तालुक़ ई बास आहे। अच्छा राग दीपक अच्छा उन खां पोइ जीअं तव्हां उनजी ॻाल्हि कई बरसाति जी मल्हार आहे असां वटि ॻायो वेंदो आहे त उहो उनखे उन में शुमारु कयो वेंदो आहे बारिश या मौसम ते उहो असरात पवंदा। अच्छा ईअं राग जी ॻाल्हि कयो त भला राणो ज़रूरी आहे त राति जो ई ॻाइजे ॾींहं जो घटि फनकार ॻाईंदा आहिनि चवंदा राणो माना राति जो ॻाइजे आख़िरी वक़्त में ॻाइजे त मज़ो कंदो आहे इन जो बहितर ईअं ई हूंदो आहे त वक़्त सां ॻाइजे पर अॼुकल्ह हर शइ अॼुकल्ह जमालो ई पहिरियां ॾिए थो डिस्पोजेबल जो दौरु आहे अॼुकल्ह त हर शइ राणो प्योर सिंधी राग आहे ऐं गवालियर ख़ानदान जी ही क्रिएशन आहे उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां जेको आहे तमामु घणो ई मुंहिंजो आहे असल में राति जो जेको टाइम आहे न जो करे मैडम भाई भिटाई साईं सरकार जी 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 हा जी जी हिकिड़ी हाईलाइट मां हाँ इन्हनि गायो उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहब क्या बात है हिन सही 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 बाक़ी ही जेको राति जो वक़्तु आहे इन करे आहे जो पंहिंजो काफ़ी ठाठ में ही जेको आहे सम्झो शुमार थिए थो राग जो ठीकु आहे हा काफ़ी ठाठ या काफ़ी राग आहिनि जेके उन जा मुख़्तलिफ़ वक़्त आहिनि जीअं भीमपलास आहे भीमपलास शाम जे टाइम ते ॻायो वेंदो आहे। अच्छा उन जो उन में बाक़ाइदा अस्थाई सचाई हूंदी आहे यानी जेके क्लासिकल चवंदा आहियूं पाण उन ते उस्ताद यादि कराईंदा आहिनि उन ते तान पलटो यादि कराईंदा आहिनि उन वक़्तु शाम जे वक़्तु शागिर्दनि खे ॿुधायो वेंदो आहे रियाज़ करायो वेंदो आहे। अच्छा ऐं मुख़्तलिफ़ औकात इन करे आहिनि रागनि जा उन जो असरु हूंदो आहे इन को शक न आहे। अच्छा मौसम हा हा एमन कल्याण इहो तक़रीबन यानी सम्झो सुम्हणी जे टाइम जो राग पर हीअ जेको ॿुधंदा आहियूं असां त फलाणो राग ॻाइण सां बरसाति पवंदी आहे को कंहिं राॻीअ वेझण में को अहिड़ो राग मां त न ॾिठो आहे त पोइ आयो चई ताईं बरसाति पई हुजे पुराणे ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि हक़ीक़त आहे छा आहे मां हाणे हिकिड़े तव्हांखे प्रैक्टिकली साईं राग ॻाईंदा बरसाति पवंदी वेंदी साईं दीपक राग बाए वारो आहे मल्हार ऐं सारंग ऐं इहे सॼा इहे हाणे तव्हां ॾिसो न हीअ थेरेपी जी ॻाल्हि कई हा माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त जवाबु ॾिनो हफ़ीज़ भाई थेरेपी आहे न या त भई तव्हां ॾुख में आहे त ॾुख जो कलाम ॿुधो था ख़ुशी में आहे ख़ुशी जो कलाम म्यूज़िक थेरेपी म्यूज़िक थेरेपी थी ठीकु आहे प्रैक्टिकली तव्हां ॾिसो न त हींअर बि भली असां घणी चऊं त भई बारिश जो मिसाल ॾियूं था पर हिन वक़्तु बि जेके अगरि को गानो ख़ुशी जो ॻाए थो चाहे उहो इरशाद जागरानी साहिबु छो न ॻाए मतिलबु केरु माण्हुनि खे एप्रिशिएट करण वारो न करे उन मर्ज़ी आहे पर खोड़ माण्हू आहे जेको इरशाद जागरानी साहिबु इहो कलाम ॿुधी करे ख़ुशी महसूसु करे थो न पर मां असर थियो मां इहो थो पुछणु चाहियां त तव्हां पंहिंजी लाइफ में तव्हां कॾहिं ॿुधो आहे ॾिठो आहे त इन राग सां जीअं चवंदा आहियूं त बारिश पवंदी आहे जीअं बारिश पई हुजे इहो वाक़ियो अहिड़ो थियो आहे हा हिकिड़ो जो हिकिड़ो अजीब वाक़ियो थियो त अलाए पोइ मां उनखे काउंट कया न वाक़ई हिकिड़ो वॾो आर्टिस्ट हुयो मां नालो कोन थो खणा उन राग दीपक छेड़ियो साउंड सड़ी वियो साउंड खे ॿार लॻी अच्छा ऐं उनजी जॾहिं तालुक आहे न राग जो हाणे त साईं फनकार ॻाइनि था त उहे जेके ॼानी आहिनि या घोटित आहिनि उहे फायरिंग था कनि राग ते फायरिंग थी थिए असल में ख़बर अथव इरशाद भाउ हीअ जेको मौसीक़ी आहे इन जो तालुक रूह सां आहे ठीकु आहे ऐं रूह जी जेका ग़िज़ा आहे न उहा पाक आहे हा कॉल वठूं पोइ ॻाल्हायूं था पाण अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी साईं केरु पिया ॻाल्हायो सर मोहम्मद इरशाद बलूचिस्तान खां
वाह वाह, बलूचिस्तान में साईं वेठा आहियो, भलीकार चऊं था तव्हांखे, छा चवणु चाहींदो? सर तव्हांजे आवाज़ में तव्हां हिकिड़ो हाणे म्यूज़िक कयो आहे, इन जो कोई बि कलाम ॿुधायो असांखे पंहिंजे आवाज़ में। हा साईं, कहिड़ो कलाम ॿुधायूं तव्हांखे, ॿुधायो। सर तव्हांजो हिकिड़ो एल्बम कोई आयो आहे, मां ॿुधो न आहे, मां त छोकिरनि सां हुयो, मां थोरो मोबाइल में ॾिठुमि। एल्बम आयो आहे, ॿुधो न आहे, बाक़ी छोकिरनि चयो आहे तव्हांखे। त मां ॾिठुमि, मां चयो ॾिसूं साईं साहब कहिड़ो एल्बम कयो आहे, ॿुधूं साईं। हा हा, सही सही सही। पोइ यूट्यूब पंहिंजी आवाज़ में कुझु ॿुधायो। ज़रूरु ज़रूरु, अॼु उहे ख़ान साहिब ॿ वेठा आहिनि सुठा सुहिणा, सो अॼु असांखे इजाज़त आहे, माना त बाबा तव्हां मोकल ते राग जे, अॼु साईं वारा ॻाईंदा। ॿुधायो रियाज़ भाई, मां तव्हांखे चवंदुसि। जी जी, साईं वारनि जी आवाज़ में ॿुधायो। साईं वारनि जी आवाज़ में, मां पंहिंजे आवाज़ में ॿुधाईंदुमि पोइ वरी तव्हांखे ॿिए भेरे, ठीकु आहे न साईं? थैंक यू साईं, वॾी महिरबानी। सो इहे साईं चाहींदड़ अथव इहे। सो बहरहाल ॻाल्हि इहा आहे त वरी उहा जेका फील आहे, जेकॾहिं दिलि सां कुझु बि चइजे थो या ॻाइजे थो त पोइ उहा आमद बि थिए थी, पोइ इहे सभु शयूं थियनि थियूं। मां इहो पिया अर्ज़ु कयो त मौसीक़ी जो तालुक़ु रूह सां आहे, ठीकु आहे न, ऐं रूह जी जेका ग़िज़ा आहे उहा पाक आहे। अच्छा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायो हफ़ीज़ साहिबु, मौसीक़ी पाण उस्तादनि वटि वेंदा आहियूं, प्रैक्टिकली सिखंदा आहियूं, वॼाइणु सिखंदा आहियूं, बाजो कीबोर्ड जो, के मौसीक़ी जा के किताब बि आहिनि या अचणु घुरिजनि, प्रॉपर हिकिड़ो हुजे त बाबा कीअं कजे, कहिड़ी शइ कॾहिं वॼाइजे, हिन राग जो मक़सदु छा आहे, हिन राग में केतिरियूं मात्राऊं आहिनि या छा, हिकिड़ो गूगल में हर शइ आहे, हर शइ उहो त आहे, पर जेकॾहिं किताब हुजनि पाण वटि मौसीक़ी जा, म्यूज़िक जा जेके ॼाणू माण्हू आहिनि, उहे किताब छपनि या लिखनि, तहरीर कनि त ॾाढो सुठो थींदो। बाबा राग बीम प्लास में छा हूंदो आहे? रागा जे नाले सां आहिनि किताब न। अच्छा, मां पाण पढ़ंदो बि रहियो आहे, इंडियंस इलाही कमु कयो आहे। हा बिल्कुलु आहे। हाणे हिकिड़े किताब ते यादि आयो, हाणे हिकिड़े नौजवान मूंखे फ़ोन कई, उहो थोरो ॻाईंदो आहे ऐं थोरो घणो शायदि वॼाईंदो बि आहे। हुन मूंखे साईं हफ़ीज़ भाई फ़ोन कई त मां साईं किताब थो लॻां मौसीक़ी ते। किताब लिखां थो? हा, मां फ़िलहालु शौक़ु थी वियुसि। मूं चयो यार मूंखे 87 खां मां इन फील्ड में आहियां, 12-13 साल जी उमिरि खां। सही। ऐं मां इहा हिमत नथो करे सघां किताब लिखां म्यूज़िक ते, सही नथो करे सघां। पोइ हू असल में मूंखां पुछणु पियो चाहे त भई ही जेके फिंगर्स जेके आहिनि उहे कीअं यूज़ कजनि, कीज़ जेके बि आहिनि उनजा उसूल आहिनि, पर मूंखे हैरत इहा थिए पई त वॾा वॾा उस्ताद जेके आहिनि उहे लिखनि था, उहो कमु आहे, ठीकु आहे न, पर जे हाणे अगरि इन नएज ते अगरि इदारा अची विया आहिनि, अगरि अहिड़े जेके अगरि मूं जहिड़े माण्हू खां बि अगरि एक्सेप्ट कनि त मां सम्झां थो इदारनि जी ना आयली आहे, सची ॻाल्हि आहे। चाहे उहो न, पर जेके तव्हांखे इल्मु आहे, ॼाण आहे त पोइ त सुठी ॻाल्हि आहे न। साईं इल्मु ॾिसो न, किताब लिखणु, हाणे हफ़ीज़ भाई पढ़ाए थो ईअं त कोन थो पढ़ाए न, ऑडियो पढ़ाए थो, वीडियो पढ़ाए थो, ठीकु आहे न, पर हाणे तव्हां हिननि अगरि जेके बि सुवाल कया त उन सवालनि जा जवाब केॾा रिलायबल आहिनि, केॾा बिल्कुलु आहिनि। मां वेठो आहियां, थी सघे थो मां इख़्तिलाफ़ करे विझां भई जे नाहे न हुजे हिकिड़ी ॻाल्हि, त किताबनि जो बि इहो दौरु अची वियो अथव हाणे, यानी अणसिखियल या हिकिड़ो नॉन टेक्निकल माण्हू अगरि ॻाल्हाए। सही सही, कॉल वठूं, हुन खां पोइ तव्हां कलाम ॿुधूं था। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम सर। वालेकुम सलाम साईं, केरु पिया ॻाल्हायो? साईं अनवर मरी थो ॻाल्हायां, कराची खां साईं। जी साईं जी, छा चवणु चाहींदो? साईं प्रोग्राम ॾाढो भलो आहे सर, तव्हांजो ॾिसो पिया असां संगत ॾिसूं पिया सर। वाह वाह, वॾी महिरबानी। ॾिसो पिया, कुझु पुछणु चाहींदो, कुझु ॻाइणु चाहींदो? सर बसि तव्हांजो दीदार थी वियो, वॾी ॻाल्हि थी वई। वाह वाह साईं, वाह। तव्हां पंहिंजे कलाम ॿुधाइजो, पंहिंजे एल्बम मां। पंहिंजे एल्बम मां ॿुधायूं साईं? जी जी सर। साईं असांजी फरमाइश ॿधी वई आहे, वोट वधी विया आहिनि सर हाणे। साईं इहो उस्ताद साईं वारनि खां ॿुधूं था, ठीकु आहे साईं, ठीकु आहे साईं, आख़िर में कोशिशि कयूं था तव्हांजी फरमाइश पूरी कयूं था। हाणे तव्हां ॿई वेठा आहियो, केरु ॿुधाईंदो राग भला? हफ़ीज़ भाई खां ॿुधाऊं था। हफ़ीज़ भाई वाह वाह कजो। मैरम भाई बि ॾाढो सुठो ॿुधायो मैरम भाई, तव्हां त थैंक यू। असां लाइ ॿई मौजूदु आहियो, हिन करे मूं चयो केरु ॿुधाईंदो बाबा। असां त उन ॻाल्हि मिज़मान में बि शुमार थियूं था। हाणे बाबा टई आहियूं पाण, जेको हिक ॿिए खे बर्दाश्त करिणो आहे। तव्हां ॾाढो सुठो ॻायो। आख़िरी व्यूअर्स बि आहिनि साईं, व्यूअर्स बि सभु आहियूं। माशाल्लाह साईं, वाह वाह। आख़िर में तव्हां खां फरमाइश साईं, वाह वाह, ज़रूरु 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 साईं, ज़रूरु। दिल मुड़दा ने लख समझाया, दिल मुड़दा ने लख समझाया, दिल
मुड़दा नी लख समझाया किन्ना सोना तैनू रब ने बनाया, किन्ना सोना तैनू रब ने बनाया, जी कर वेखदा रवां किन्ना सोना तैनू रब ने बनाया। दिल विच तेरा प्यार वसा के वैखी जावां कोल बिठा के, दिल विच तेरा प्यार वसा के वेखी जावां कोल बिठा के, तैनू दिल वाले शीशे च सजाया, तैनू दिल वाले शीशे च सजाया, गीत कर वेखदा रवां किन्ना सोना तैनू रब ने बनाया। प्यार तेरा है जिंदगी मेरी करनी है मैं पूजा तेरी, प्यार तेरा है जिंदगी मेरी करनी है मैं पूजा तेरी, तैनू अखियां दे विच मैं बसाया, तैनू अखियां दे हो, तैनू अखियां दे विच मैं बसाया, तैनू अखियां दे विच मैं बसाया, जी कर वेखदा रवां किन्ना सोना तैनू रब ने बनाया। दिल मुड़दा नी लख समझाया, दिल मुड़दा नी लख समझाया, किन्ना सोना तैनू रब ने बनाया, किन्ना सोना तैनू रब ने बनाया, जी कर वेखदा रवां किन्ना सोना तैनू रब ने बनाया। हाँ सही वाह, मज़ो अची वियो ॾाढो ज़बरदस्त। ऐं इन मज़े सां गॾु हिकु नंढड़ी साई बि वठूं था, मोटी अचूं था, वञो कहिड़ा महीना ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। शहानी है हमन झूठे पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। शहानी है हमन झूठे पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। असां सां मौज़ूद महिमान हफ़ीज़ुर रहमान मोती साहिबु गॾु आहे। मोहरम साईं बि ॾाढी ख़ुलासी कचहरी कई आहे असां सां। ऐं मोहरम साईं हूंदो आहे पंहिंजी मौसीक़ी में मसरूफ़, अॼु बाक़ाइदा असांखे माना ॻाल्हियूं पंहिंजूं ॿुधायूं अथई, मौसीक़ी जा दौर ॿुधाया अथई ऐं ॿुधायो अथई त यार असां खां जेकी पोइ आया आहिनि छोकिरा या जिन खे ख़बर बि न आहे उहे बि अॼुकल्ह किताब था लिखनि, ईअं न अथई? लिखणु खपे, ठीकु आहे, पर थोरो ॾिसो मां सची ॿुधायां हफ़ीज़ भाई, मां नथो हिमत करे सघां। पोइ वरी मां छो नथा करे सघो? मतिलबु तव्हांखे ॼाण बि आहे त लिखी सघे थो। अच्छा ॾिसो न, इहो वॾी ज़िमेदारी आहे न, या वरी तव्हां डिले में छा कयो, पर जेकॾहिं असरात छा ईंदा? न, तव्हां हिकिड़ो ॿियो बि किताबु लिखी सघो था। हिकिड़ो किताबु आहे मौसीक़ी जी ॼाण, ॿियो किताबु आहे मौसीक़ी जा तजुर्बा जेकी तव्हां सां गॾु विया वापिरिया आहिनि, जेकी तव्हां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ मौसीक़ी जेका ॾिनी आहे फ़नकारनि सां गॾु, उहे एक्सपीरियंस पंहिंजा शेयर करे सघो था, यादगार किसा शेयर करे सघो था। साॻियो जेका तव्हां हीअ ॻाल्हि कई न, इहो मां जॾहिं वरी उस्ताद पंहिंजे खे फ़ोन कई न, उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो साहिब खे, छो जो उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो साहिबु अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में मॉडल स्कूल आहे, उन में
एज ए म्यूज़िक टीचर बि आहिनि ठीकु आहे ऐं उस्ताद बाक़ाइदा सिलेबस उस्ताद जो तयारु थियल आहे म्यूज़िक ते जेको पढ़ाईंदा बि आहिनि ठीकु आहे मां जॾहिं उस्ताद जो उस्ताद इहा ई ॻाल्हि आहे त मूंखे उस्ताद चयो त मुंहिंजो उस्ताद मां ई कॾहिं हिमत न कई आहे जेको आहे सो मां मुराद इहो आहे त मूं में अहलियत न आहे इहा इन सेंस में उस्ताद जो ईअं न आहे तव्हां पंहिंजा तजुर्बा ऐं के जेकी बि तव्हांजी ज़िंदगी में रहिया तव्हां जेतिरो बि कमु कयो आहे जेतिरो सिखियो आहे उनखे उन फॉर्म में तव्हां हिकिड़ो किताबु डिज़ाइन करे सघो था सिखी ॾेई सघूं था पर मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त असां ॾिसो न हिन वक़्तु आहे पर इहो ज़रूरु आहे त कुझु बि कंदासीं न उहो असांखे हींअर ई ज़ाहिर थी पवंदो छो जो सोशल मीडिया जो दौरु आहे दौरु फास्ट थी वियो आहे सुठी ॻाल्हि जेको बि कयो सुठो कयो सही कयो सही 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 पर तव्हां इरशाद साहिबु ॾाढी तव्हांजे पॉइंट जी डेप्थ मां हाणे सम्झी सघियुमि वाक़ई इंसानु कंहिं बि उन में कम में फील्ड में उनजी एक्सपर्टीज़ हुजनि मां अॻु में ज़िक्र बि कयो त उन जो तजुर्बो जेको आहे उहो ज़रूरु ट्रांसफ़र कजे उहो ज़रूरु लिखिजे तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई ठीकु आहे तव्हां मौसीक़ी जी मतिलबु डेप्थ में उनजी न वञो बेसिक्स त सेम आहिनि ठीकु आहे भैरवी हा जीअं हूंदो आहे हिकिड़ी मौसीक़ी ॼाण ॿियो मौसीक़ी जो तजुर्बो जेको तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जेको तव्हां पाण कयो आहे या जेके माण्हू तव्हां सां मिलिया आहिनि उहो तव्हांजो इहो शेयर बेड एक्सपीरियंस हुजे उहो बि शेयर कयो हा बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि जेकॾहिं सुठो एक्सपीरियंस आहे त उहो बि तव्हांखे शेयर करणु घुरिजे सर वॾो वरी हिकिड़ो मुसाफ़िर बहस बि ॾाढो ख़तरनाक कयो छोकिरो ऐं ग़लति मां हीअं ऑन एयर चवां थो छो त रिकॉर्ड त हुजणु खपे यानी हुन मूंखां उसूल यानी चयो साईं हे फिंगर्स जेके आहिनि न इहो तव्हांजो रिकॉर्ड रखी छॾियूं था बयानु वक़्तु सुर जीअं हा बिल्कुलु बिल्कुलु मां मूंखे सुठी ॻाल्हि आहे मौक़ो मिलियो आहे इहो त हुन मूंखे चयो साईं फिंगर्स जेके आहिनि न उहो पंहिंजो यानी हीअं मां डिज़ाइन कयां त हीअं आहिनि पर हुन जेको सुर जेको चॉइस कयो सिलेक्ट कयो उहो पहिरियों कारो त मां हुनखे चयो मुंहिंजो पुटु तव्हां वॼाइण जी ॻाल्हि था कयो या ॻाइण जी ॻाल्हि था कयो चए साईं वॼाइण जी पोइ मूं चयो वॼाइण जी ॻाल्हि इहा आहे त स्टार्ट सी खां आहे इंग्लिश में अगरि हुनजो नालो खणूं असां कीज़ जो जी जी सी आहे ऐं अगरि असां पंहिंजो एशियन मौसीक़ी जी लैंग्वेज में अगरि चऊं त उहो पहिरियों अछो आहे सही सही त उन जो बेसिक किताब थी साईं ज़िद बदे बीह रहियो सिर्फ़ु इन ॻाल्हि ते हिकिड़े कंहिं पंडित जो मूंखे हवालो ॾिनई त उन जो मूं किताबु पढ़ियो उन हिकिड़ो राग ॿुधायो पहिरें कारे था बाबा उहो राग पहिरें कारे था राग ॿिए अचे था या राग पहिरें अचे था उहो राग जी आरोही अमरोही वादी समवादी उन जी छिड़त जेका हूंदी आहे उन जे हिसाब सां उस्तादनि वाक्य रखिया आहिनि पर इहो ज़रूरी न आहे त तव्हां वॼाइण जी ॻाल्हि था कयो त उनजो बेसिक हितां शुरू थींदो अच्छा ज़रूरी न आहे हिते हिकिड़ो सुवालु मुंहिंजे ज़हन में आयो आहे त जेकॾहिं कंहिंजो आवाज़ु सुठो आहे कंहिं राॻीअ जो ऐं म्यूज़िक खे थोरो सम्झे थो लाह चढ़ा उनजा सम्झे थो त छा उनजे लाइ म्यूज़िक सिखणु प्रॉपर लाज़मी आहे मौसीक़ार वेठा आहिनि ढोलक वारा वेठा आहिनि तबले वारा वेठा आहिनि फ्लूट वारा वेठा आहिनि त हू पाण छो भला सिखे कीबोर्ड ऐं बाजो इहो लाज़मी आहे लाज़मी न आहे साईं किशोर कुमार जा पंहिंजा वर्ड्स आहिनि मां पंहिंजनि कननि सां ॿुधाया मुझे सा रे गा मां कुझु नहीं पता मैं बस गाता हूं सही 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 असां वटि वरी साईं राग जी ख़बर न आहे हिनखे हे वरी रागी थियो आहे बाबा आवाज़ु जेकॾहिं सुठो आहे त मौसीक़ार आहिनि उनखे कंपोज़िशन्स ॾियनि था साज़नि था उनजा साज़ वॼनि था हर कंहिंजो पंहिंजो कमु आहे हिन जो कमु आहे फ़नकार जो आवाज़ु पंहिंजो पेश करणु बसि तराशजणु ज़रूरी आहे एतिरी ॻाल्हि आहे ॼाण हुजणु असां वटि वरी इहो लाज़िम थी वियो आहे त उनखे कीबोर्ड बाजो ऐं इहे शयूं अचनि वॼनि न इहो न ॾिसो क्लासिकल मौसीक़ी में जेके वॾा वॾा जेके उस्ताद आहिनि बुज़ुर्ग आहिनि उहे ऐं मां तव्हां ॿुधायो त हारमोनियम जी आहे न हारमोनियम ही पंहिंजो हुन में तव्हां काउंट नथा करे सघो क्लासिकल साज़ आहे न ही पोइ आज़ादु थियो आहे ही ऑर्गन जेको जर्मनी ऑर्गन आहे उन जी एक्सपायरेशन आहे हफ़ीज़ भाई उन मां ही जेको आहे निकितो वियो आहे ठीकु आहे न त क्लासिकल ॻाइण वारा तानपुरे ते ऐं सुरमंडल ते रागनि खे यादि करे उन्हनि ॻायो आहे सही उहो हारमोनियम कोन ॾेंदा आहिनि सही सही आहे पर इहो आहे जो ज़ाहिर आहे राग जी नॉलेज या जेको घटि में घटि जेको पाण ॻाए स्टार्ट में प्रोग्राम जे स्टार्ट में माशाल्लाह वॾा वॾा ॿ टे नाला खणी वियो त मौसीक़ी जी ॼाण रखनि था ॻाईंदा न आहिनि मतिलबु ईअं बि आहे त हिकिड़ो माण्हू ॻाए नथो पर ॼाण रखी सघे मतिलबु डेप्थ में ॼाण रखी भला हाणे छो त प्रोग्राम जा आख़िरी लम्हा बि आहिनि कम जूं ॻाल्हियूं कुझु ॿियूं बि कंदा हलूं त असां वटि हिकिड़ो जुमिलो आम मशहूरु थी वियो आहे अॼुकल्ह त सिंधी मौसीक़ी तबाह आहे मां नथो सम्झां त तबाह आहे छो त हिन में वेरिएशन्स अचनि थियूं ऐं सुठा सुठा फ़नकार अचनि था ज़िंदगीअ में या मौसीक़ीअ में जेकॾहिं तजुर्बा थियनि था त उन्हनि खे माण्हू पॉज़िटिव वठनि ऐं माण्हू हिते नेगेटिव था वठनि चवनि था त इहा मौसीक़ी फलाणो अमरा निकितो आहे मशहूरु थो थिए इहो तबाह कंदो मौसीक़ीअ खे तव्हां इन बारे सॼे वायुमंडल खे कीअं था ॾिसो मौसीक़ी
कहिड़े तरफ़ वञी रही आहे पंहिंजी नवां तजुर्बा थियनि था त भली ॻाल्हि आहे या सिर्फ़ु पाण सुठी जेको ॻाल्हि आहे। पुराणो हिकिड़ो पैरामीटर आहे मौसीक़ीअ जो सारे गा मा पादा नी सा सानी दा पा मा करे सा उन खां अॻिते पाण वधूं इहो पंहिंजे लाइ मौसीक़ी फुल इहा आहे पाण वटि साईं अॼुकल्ह आहे रेटिंग जो दौरु हा। मतिलबु जंहिं शइ ते रेटिंग अचे थी उन खे सभिनी खे मञिणो पवंदो मां बि मञींदुमि मतिलबु जेकॾहिं मतिलबु जदीद या इहे अॼुकल्ह जो इन शइ खे छो न एक्सेप्ट कजे छो न कजे मतिलबु मिसाल जे तौर ते असां आहियूं असां खां पोइ जनरेशन बि थोरी देरि अॻु में तव्हां ज़िक्र करियो त मतिलबु हाणे सॼी ज़िंदगी असां ई त न वेठा रहंदासीं सही सही हाणे अॻिते तव्हां संभालींदो वरी उन खां पोइ तव्हां खां पोइ अॻिते ॿी जनरेशन हाणे जेके जनरेशन संभालनि था त मर्ज़ी बि उन्हनि जी हलंदी रेटिंग बि उन्हनि जी हलंदी या जेकी पुराणा खान साहिब गुज़रिया आहिनि जेकी वॾा तान हणंदा हुआ क्लासिकल त उन्हनि बि जेकी तान हया या जेको स्टाइल उन्हनि जो आहे उहो असां अमर 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 थी वियो माना उनखे चऊं था त वॾो गवैयो पर जेकॾहिं को नौजवान छोकिरो को जेकॾहिं नओं तजुर्बो करे थो का नई शइ ॾिए थो या नई इजाद करे थो त उनखे सुठो नथो सम्झो वञे इहो छाजे करे माना तरमीम मौसीक़ी में हुजणु घुरिजे ॾाढा सुठा असांजा नौजवान जेकी पॉप स्टार बि अची विया आहिनि कुझु क्लासिकल बि अची विया आहिनि ॾाढी सुठी तरमीमूं पाण ई थींदियूं हलंदियूं साईं अॼुकल्ह त मतिलबु सोशल मीडिया जो दौरु आहे मीडिया जो दौरु आहे हर शइ जेका बि आहे मतिलबु उनजी साम्हूं ई ख़बर पइजी थी वञे तव्हांखे रेटिंग माण्हुनि जी जेकी एप्रिसिएशन तव्हांखे जेकॾहिं तव्हांखे एप्रिसिएशन मिले थी एप्रिसिएशन त उन्हनि जी मिलंदी आहे जेकी मौसीक़ी जा ॼाणू न आहिनि उहे सिर्फ़ु इंजॉयमेंट जे लाइ उन्हनि खे हिकिड़ो मज़ो अचे थो उहे जेकॾहिं असांखे एप्रिसिएशन ॾियनि था लाइक कनि था या रेटिंग अचे थी उन ॻाल्हि खे पाण साइड था कयूं पर मौसीक़ी जा ॼाणू वेठा आहियो त तव्हां छा था सम्झो त उहा शइ सुठी आहे या सुठी न आहे जेका जिदत अचे थी या तरमीम अचे थी नवां गुलूकार जिदत लाज़मी आहे सर सुठी ॻाल्हि आहे तमामु सुठी ॻाल्हि आहे मतिलबु जिदत अचणु खपे लाज़मी आहे न बिल्कुलु हर शइ इर्तिक़ा में आहे मतिलबु माना बीहजी न रही आहे हर शइ कंप्लीट न आहे फाइनल न आहे मतिलबु जेकॾहिं बि असां खां जेकी विछड़ी विया आहिनि उस्ताद या ख़ान साहिब पाण ज़िक्र कयूं जेकॾहिं हिन दौर में बि हुजनि हा त उहे पुराणियूं शयूं उअं ई जीअं यको ॻाईंदा रहिया शायदि हाणे उहे बि तरमीम करे या कुझु जिदत करे या कुझु नओं पेश कंदा हा माफ़ु कजो इरशाद साहिबु उन में इहा तव्हां तरमीम वारी ॻाल्हि कई हाणे थोरो मां तव्हांखे डिफरेंस हुनजो ॿुधाए छॾियां त क्लासिकल मौसीक़ी जेके उस्ताद लोग ॻाईंदा हुया उहो उन दौर में मतिलबु हिन महिल अॼोके दौर में स्पेस एंड टाइम इहे उते जा उते ई कलाक 60 मिंटनि जो ई हूंदो न घटंदो न वधंदो स्पेस इहा धरती ज़मीन न वधंदी न घटंदी ख़ल्क़ वधे थी जीअं जीअं ख़ल्क़ वधंदी थी वञे तीअं तीअं उहो हिकिड़ो कलाक अॻे टाइमनि सां गुज़रंदो कंहिं दौर में हाणे मिंट हलियो थो वञे हाणे उन दौर में टाइम एतिरो हुयो जो अलाप ॿधंदा वरी उन जो मतिलबु अलाप ॾेई करे वरी उन जो माहौल ठाहींदा अलाए छा कुझु माना 4 मिंटनि खां पोइ वञी करे पोइ असल शइ ज़ाहिर थींदी त उन टाइम में उन वक़्त में साईं टाइम हूंदो ॿुधण वारनि वटि बि ऐं करण वारनि वटि बि अॼुकल्ह त साईं टिकटॉक ते बि मां सम्झां 40 सेकेंड या 1 मिंट इवन क्लासिकल जेके गाना जेके पंहिंजो ख़ानदानी जेके क्लासिकल जेके घराणा आहिनि उन जा जेको नौजवान जेके नसुल आहे उहो हुनखे तव्हां 4.5 मिंट 5 मिंट जो गानो उन में क्लासिकल तान पलटा बि थोरो घणो करे ख़तमु था कनि ठीकु आहे अच्छा ॿी ॻाल्हि जेका आहे न जिदत हुजणु लाज़मी आहे अपडेट रहणु लाज़मी आहे हाणे मुंहिंजो जेको बेसिक पर जेकी सॉरी टू से जेकी पाण वटि सिंधीअ में ॻाल्हायूं सफ़ा जेकी खख वेठा आहिनि उहे चवनि था त मौसीक़ीअ जो बेड़ो गर्क कयो आहे हिननि नौजवाननि छा थो चई साईं ॾिसो उहे चवंदा असांखे ई ॿुधो अञा जेको पुराणो स्टाइल आहे पुराणो ज़मानो उहो अञा हुजे कामयाबु माण्हू तनक़ीद बराए इस्लाह कंदो आहे ऐं नाकाम माण्हू तनक़ीद बराए तनक़ीद ई कंदो आहे सही 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 ऐं कामयाबु माण्हू हल तलाश कंदो आहे नाकाम माण्हू ॿियनि ते जेको आहे हुनखे सही निशानो बणाईंदो आहे हारमोनियम मुंहिंजो सर बेसिक हारमोनियम आहे ठीकु आहे मां उतां स्टार्ट कयो अॼु मां हाणे सिर्फ़ु हींअर मां सोचींदो आहियां कॾहिं कॾहिं मुंहिंजे बाबा जी मूंखे सपोर्ट रही अगरि मोहरम नाज़ हारमोनियम खां ॿाहिरि निकिरी करे कीबोर्ड ते न अचे हा कीबोर्ड जी हा सही सिधी ॻाल्हि आहे मां ॿुधायां थो त 90 जीअं सवेर हफ़ीज़ भाई ॻाल्हि कई त 2000 में हिननि जो हिकिड़ो डिजिटल उहा पंहिंजो एल्बम आयो 94 आहे या 5 आहे यादि थो अचे त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हूंदो कीबोर्ड स्टूडियो आहे उहो कंप्यूटर ते लॻो पियो हूंदो पोइ मां हुन सां ईंदो हुउसि पोइ मां इंट्रस्ट न थींदो हुउसि छॾीसि
हिनमें छो जो उन वक़्त में अञा एतिरी जेको आहे न जितो माना एतिरो तव्हां न पिया सम्झो त यार ही मां अहमियत न पियो ॾियां। ठीकु आहे, पर हिकिड़ो वक़्तु आयो जो शयूं इहे अची वियूं। मूं चयो अगरि तूं पाण खे कंप्यूटर ते अपडेट न कंदे तूं साइड अलमारी थी- में साइड हिकिड़ो थी। पुराणे कपिड़नि वांगुरु जेको आहे सो रहिजी वेंदी। सही सही, बहरहाल ॾाढी सुठी कचहरी थी। हफ़ीज़ुर रहमान मोती साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो असांजे प्रोग्राम जो हिसो थियो। टीवी जा मशहूर आहियूं, तव्हांजा मशहूर आहियूं, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां प्रोग्राम में। अज़हर साहब खे स्पेशली थैंक्स कंदुसि मां, अहिड़नि दोस्तनि अज़हर साहब खे बि माशाल्लाह वॾी महिरबानी साईं तव्हां ॿिन्ही जी। सो वेंदे वेंदे वरी तव्हांखे सुठी ऐं मिठी ॻाल्हि, तव्हांजे लाइ बि साईं चॉकलेट आहिनि, तव्हां ईअं न सम्झो त रुॻो ॾिसण जे लाइ आहिनि। ऐं कैडबरी डिलाइट ॾाढो सुठो चॉकलेट मार्केट में आयल आहे। कैडबरी डिलाइट जो ज़ाइको ॾाढो भलो आहे ऐं चॉकलेट अॼुकल्ह हर माण्हू खाए थो, मज़ो वठे थो। सो तव्हां बि मज़ो मीणो कयो पंहिंजी लाइफ जो ऐं कैडबरी डिलाइट पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणायो। दिलि जीतो कैडबरी डिलाइट से, अगरि चाहते हो लाइफ हो फुल ब्राइट तो खाओ कैडबरी डिलाइट। ऐं ज़िंदगी में हिन जो ॿियो स्लोगन आहे त ज़िंदगी में भर दो खुशियों के रंग, जीत लो हर दिल कैडबरी डिलाइट के संग। सो ज़िंदगी में ख़ुशी जा रंग भरियो, ख़ुशियुनि जे मौक़नि ते चॉकलेट्स ॾियो ऐं तोहफ़नि जो इतमामु कयो। ऐं तोहफ़नि में जेकॾहिं चॉकलेट जो पूरो पैकेट कंहिंखे मिली वञे थो न, त उनजी माना सम्झो त सोली सिंधीअ में, अॼुकल्ह मां इहो घणो थो चवां, सोली सिंधीअ में ईद थी थी वञे। सो बहरहाल ख़ुशियूं तव्हां माणियो ऐं चॉकलेट खाईंदा रहो कैडबरी डिलाइट जो, ऐं तव्हांजी ख़ुशियुनि में वधीक इज़ाफ़ो कंदो कैडबरी डिलाइट। नंढा ॿार जेकॾहिं तव्हांजे घर में मौजूदु आहिनि त कैडबरी डिलाइट उन्हनि जे लाइ ज़रूरु वठी वञिजो। मौज़ महिमाननि खे बि तव्हां सर्व करे सघो था। कैडबरी डिलाइट ज़ाइकेदार आहे, मज़ेदार आहे, जेको हिकु भेरो खाए थो उहो हिन जो दीवानो बणिजी वञे थो। अॼोको प्रोग्राम हिते पूरो थियो। हयाती बख़ैर, वरी नए हफ़्ते में पाण मिलंदासीं गॾिजी करे। सो हाणे हफ़ीज़ुर रहमान मोती साहिब तव्हांखे ॿुधोसीं ऐं साईं तव्हांखे ॿुधोसीं। हाणे तव्हां सो ॿुधायो मां पंहिंजो वारो वठंदुमि साईं। बिल्कुलु बदिले जो बदिलो थींदो। अच्छा, मां हाणे आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु एड कंदुसि सिंधी नौजवान जे हवाले सां। हाफ़िज़ भाउ, तव्हां जेको हिन वक़्तु जेके बि एल्बम कयो पिया, मौसीक़ी जेका आहे सो तरतीब मुंहिंजे ॿाहिरां जहिड़ो नंढड़ो साद अलवी साहिबु आहे, तमामु सुठो कमु पियो करे। ऐं तव्हांजे हिननि साईं तराशे थो न असांखे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं वॾी महिरबानी आहे जेकी ॿुधनि था या ॾिसनि था, उन्हनि सभिनी जी फरमाइश 2 कॉलूं आहियूं त इन जे करे मूंखे बि ॻाइणो पइजी वियो आहे। सो बर्दाश्त कजो मिड़ी, तव्हां सीनियर आहियो। न, मां त तारीफ़ इन करे कई हुन में कमु थियल आहे कोन्हे। सही 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 कमु थियल आहे, चाहे उहो म्यूज़िक जो हुजे। तव्हां वधीक ॻाल्हाईंदो मुंहिंजो कलाम कटिजी वेंदो, मां नंढो रखंदोमांव। सो असां पारां मोकिलाणी जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु, मुंहिंजो कलाम तव्हां सभिनी जे लाइ। तुंहिंजो दिल में खातो आहे, तोसां मज़ली नातो आहे, साहजा हिने सिलसिला सिक तुंहिंजी लॻी आ, ओ सांवला सिक तुंहिंजी लॻी आ। कॾहिं मुंहिंजो जनमु थींदे जग चवे थो कोन तूं ईंदे,
मता कराई यार गिलास क तुझी लगिया ओ सांवलास क तुझी लगिया नदी में भगर सां कुर्ब वंडे वञू मूसा पंहिंजो नालो गंढे वञू ख़त्म कर ही फासिलास क तुझी लगिया ओ सांवलास क तुझी लगिया ओ सांवलाया को एडी जुदाई छो भलास क तुझी लगिया ओ सांवलास क तुझी लगिया सुबह सुबह जो पखी अखेर मां उड़े थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो सरजमीन सिंध ते जिए सजो घरे थो खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध खे सलाम सलाम सिंध